नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम, अम्मा बाद। सभिनी तारीफ़नि जे लाइ रब ज़ो जलाल आहे। पूरी कायनात जो अकेलो ख़ालिक ऐं मालिक आहे, जंहिंजो न कोई साथी न हमसर न जंहिंजो वरी कोई मिसाल आहे। ऐं करोड़ों दुरूद सलाम हुजनि उन पाक हस्तीअ ते जंहिंखे रब्बुल आलमीन रहमतुल आलमीन बनाए मोकिलियो आहे। मुंहिंजे अज़ीज़ दोस्त साथियो, अल्हम्दुलिल्लाह, जंहिं घड़ी जो तमामु दोस्तनि खे शिद्दत सां इंतज़ारु हुयो, अल्हम्दुलिल्लाह अॼु उहा घड़ी अची वई जो असांजे विच में असांजो शेर सिंध पीरी प्यारो फ़ज़ीलत शेख डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ समो साहब जन मौजूदु आहिनि। ऐं असां दिलि जे गहराइनि सां पंहिंजी सॼी टीम ऐं जेके हिते जिदे जा साथी आहिनि उन्हनि जे तरफ़ां साईं खे दिलि जे गहराइनि सां भलीकार चऊं था। ऐं असांखे इंतिहाई ख़ुशी थी आहे, हौसलो मिलियो आहे, जज़्बो मिलियो आहे साईं जे अचण ते। ऐं असां साईं जा शुक्रगुज़ार आहियूं जो साईं पंहिंजे मसरूफ़ टाइम, छो साईं जो टाइम तमामु मुख़्तसिर हो, उनजे बावजूदि बि अल्हम्दुलिल्लाह साईं जन असांजी दावत क़बूल कई ऐं साईं हेतिरो सफ़र करे हिते आया आहिनि ख़ालिस अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर ऐं क़ुरान ऐं सुन्नत जी मुहबत में असां सभिनीनि दोस्तनि सां मिलण ऐं पंहिंजे क़ुरान ऐं सुन्नत जे इल्म खे असां ताईं पहुचाइण जे लाइ। सो अल्लाह ताला जे हम्द ऐं सना ऐं प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम ते दुरूद ऐं सलाम खां बाद में असां प्रोग्राम जो आगाज़ कंदासीं। दोस्तनि माशाअल्लाह सॼी टीम साईं जन जे लाइ असांजी सिंध जी सक़ाफ़त जेको आहे अजरख तोहफ़ो ॾिनो आहे, उहो इंशाअल्लाह साईं खे पाराईंदासीं ऐं उन खां बाद में आलातुल जी अरबी में चवंदा आहिनि इंशाअल्लाह प्रोग्राम जो आगाज़ कंदासीं। सो बिला ताख़िर हींअर असां पंहिंजे प्रोग्राम जो आगाज़ कयूं था ऐं जेके दोस्त असांखे लाइव ॾिसनि था, जेके पुराणा साथी आहिनि त उन्हनि खे ख़बर आहे, जेके नवां साथी आहिनि उन्हनि खे असां ॿुधायूं था त हीअ असांजो प्रोग्राम हर 15 ॾींहं ते सऊदी अरब जिद्दा में असांजी मादरी ॿोली सिंधी ॿोली में प्रोग्राम थींदो आहे। सो असां तमामु दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं त कोशिशि कनि त भरपूर शिरकत कनि हिन प्रोग्राम में ऐं पंहिंजनि साथियुनि खे बि कोशिशि कनि त हिन प्रोग्राम ते वठी अचनि। कम से कम छो त असांखे ख़बर आहे हिते मसरूफ़ियतूं आहिनि त कम से कम महीने में हिकिड़े चकर जेको आहिनि दोस्त ज़रूरु हिन प्रोग्राम में शिरकत कनि। उन खां अलावा असां जेके दोस्त असांखे लाइव ॾिसनि था उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं त हिन जेको प्रोग्राम खे अॻिते शेयर ज़रूरु कनि। असांखे न पंहिंजे लाइक जी, कमेंट्स जी, कंहिं बि शइ जी ज़रूरत न आहे, सिर्फ़ु शेयर करण जी मक़सदु इहो आहे त ॿियनि ताईं हीउ पैगाम पहुचे। सो दोस्तनि खे गुज़ारिश आहे ज़रूरु शेयर कयो। ऐं बिला ताख़ीर हाणे मां माइक हवाले कंदुसि असांजे फ़ज़ीलत शेख साईं डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ समो साहब जे हवाले। उन खां अलावा असांजा ॿिया महिमान हिते मौजूदु आहिनि, पर छो त टाइम मुख़्तसिर आहे सो ऐं साईं जन परे खां आया आहिनि ऐं साईं क़िस्मत सां असांखे हथु आया आहिनि, ॿिया साथी मक़ामी आहिनि। सो इंशाअल्लाह सो असां उन्हनि खां माज़रत कंदासीं। असां वटि अॼु मौजूदु आहिनि असांजो फ़ज़ीलतुल शेख साईं अब्दुल सलाम जमाली साहब जेके मदीनतुल मुनव्वरा खां आयल आहिनि ऐं उन खां अलावा असांजो पीरी प्यारो शेख साईं फ़ज़ीलतुल शेख साईं हाफ़िज़ ख़लीफ़ा राहू साहब जन, उहे माशाअल्लाह मक्कतुल मुकर्रमा खां ख़ासि हिन प्रोग्राम में शिरकत जे लाइ आया आहिनि ऐं साईं जन सां मिलण जे लाइ असांजा ॿई साथी आयल आहिनि। सो असां बिला ताख़ीर प्रोग्राम जो आगाज़ कयूं था। फ़ज़ीलतुल शेख साईं डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ समो साहब। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि व मन इक्तदा बिहदियहि इला यौमिद्दीन, अम्मा बाद। फ़क़ाल अल्लाहु तआला फ़िल क़ुरानिल करीम, या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिही
फ़ला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सऊदी अरब जे शहर जद्दा में जालियात में ही मुझो अल्हम्दुलिल्लाह चौथों प्रोग्राम आहे। सब खां अव्वल मूंखे यादि आहे मूं 2007 में जालियात में प्रोग्राम कयो, जेका हिन खां अलॻि जॻह हुई। वरी 2008 में ऐं 2014 में ऐं अॼु चौथों प्रोग्राम 2024 में हिन नई बिल्डिंग जे अंदरि अल्हम्दुलिल्लाह थी रहियो आहे। अल्लाह जे प्यारे पैगम्बर जो फरमान आहे, मन लम यशकुर नास लम यशकुर अल्लाह। जेको माण्हुनि जो शुक्र अदा नथो करे उहो अल्लाह जो शुक्र अदा कोन कंदो। ऐं जदे जमात जे प्यारनि दोस्तनि फ़ज़ीलतु शेख मौलाना अबू सैफ मोहम्मद उमर जमाली साहब हफ़िज़हुल्लाह, असांजो ॿियो प्यारो दोस्त फ़हद जमाली साहब हफ़िज़हुल्लाह, मोहतरम अब्दुल अज़ीज़ जमाली साहब हफ़िज़हुल्लाह, ऐं हिकिड़ो ॿियो इंतहाई प्यारो दोस्त फवाज़ सोलंगी हफ़िज़हुल्लाह, उन्हनि जो बि शुक्रगुज़ार आहियां। ऐं मूंखे ख़ुशी महसूस थी रही आहे त असांजी जमात जा ब इंतहाई अज़ीम आलिम मुंहिंजे भरिसां मौजूदु आहिनि। असांजो मुरबी, असांजो बुज़ुर्ग फ़ज़ीलतु शेख हाफ़िज़ ख़लीफ़ा हफ़िज़हुल्लाह, ऐं असांजो इंतहाई प्यारो दोस्त मौलाना मोहम्मद अब्दुस्सलाम जमाली साहब हफ़िज़हुल्लाह, ऐं उन्हनि जो बि शुक्रगुज़ार आहियां जो अॼु मूंसां मुलाक़ात जे लाइ हिते हली आया। दोस्तो, महदूद टाइम जे अंदरि आउं चाहियां थो त अल्लाह जे प्यारे पैगम्बर जी हिकु हदीस तव्हांजे साम्हूं पेश करियां ऐं सादनि लफ़्ज़नि में उन जी तशरीह करियां। छो त अल्लाह जे प्यारे पैगम्बर जो हर फरमान क़ीमती आहे, हर फरमान में वॾी गहराई आहे। काश असां उन ते गौर करियूं। जेका हदीस आउं पेश करण पियो वञा उनखे इमाम बुखारी सही बुखारी में ऐं इमाम मुस्लिम सही मुस्लिम जे अंदरि रिवायत कयो, ऐं मुहद्दिसीन किराम जे नज़दीक जे हदीस खे इमाम बुखारी ऐं इमाम मुस्लिम रिवायत कनि, मुत्तफ़क़ुन अलैह, उन जो दर्जो अहादीस में सभ खां आला तरीन आहे। क़ुरान खां पोइ जेकॾहिं दर्जो कंहिं हदीस जो आहे त उहा हदीस जेके इमाम बुखारी ऐं इमाम मुस्लिम ॿई रिवायत कनि। रावी केरु आहे? सैयदुना अबू हुरैरा रज़ी अल्लाहु अन्हु। अबू हुरैरा कुनियत आहे। नंढड़ी ॿिली वटसि हूंदी हुई जंहिंसां प्यार कंदो हो। जामे तिरमिज़ी जी रवायत, राति जो वण ते विहारे छॾींदो हो। उन जे करे ॿिली सां मोहबत जे करे, तालुक़ जे करे कुनियत थी अबू हुरैरा, ॿिली वारो। असल नालो छा आहे? मुहद्दिसीन किराम जा काफ़ी अक़वाल आहिनि, पर जेको राजे कौल आहे त नालो अब्दुर्रहमान बिन सख़र, अब्दुर्रहमान। सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु 5000 खां मथे हदीसूं असां ताईं पहुचायूं। एॾो अज़ीम साहबी। बाद माण्हू एतिराद कंदा आहिनि कॾहिं कॾहिं त
त अबू हुरैरा नऊज़ बिल्लाह हदीसूं घड़ियूं आहिनि, वरना वॾा वॾा सहाबा जलीलुल क़दर अल्लाह जे नबी जी सोहबत में रहिया, उन्हनि एतिरियूं हदीसूं रिवायत छो कोन कयूं? या उन्हनि जी ग़लति फहमी आहे या इल्ज़ाम आहे, बदनीयती आहे। छो त सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु पंहिंजो तक़रीबन पूरो टाइम अल्लाह जे प्यारे पैगंबर जी सोहबत में लॻाईंदो। ऐं इहा मञल हक़ीक़त आहे, तव्हां जेतिरो टाइम ॾींदो ॿुधण जे लाइ ओतिरो ई मिलंदो न। काफ़ी सहाबा हुआ जेके कारोबार में, के जिहाद में, के दावत ऐं तबलीग जे हवाले सां ॿाहिरि निकितल आहिनि, लेकिन सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु अल्लाह जे प्यारे पैगंबर जी सोहबत में मौजूदु रहंदो। उहो रिवायत करे थो त हिकु दफ़े असां अल्लाह जे प्यारे पैगंबर जी मजलिस में वेठल हुजूं, तेसि ताईं हिकिड़ो माण्हू ओपरो दाख़िल थियो, अजनबी आराबी हो, बदू बाराड़ी जो। ऐं उहे माण्हू जीअं त शहर तहज़ीब खां दूर हुआ, ॻाल्हाइण में बि सख़्तु हूंदा हुआ, रओ रिआयत कोन कंदा हुआ, ॻाल्हि खरी कंदा हुआ। हिकु ॿी रिवायत में अचे थो त हिकिड़ो आराबी अचे थो, चवे थो अल्लाह जा रसूल तव्हां खां सुवाल करण वारो आहियां, फ़इन्नी मुशद्दिदुन अलैक, पर तव्हां ते सख़्ती कंदुसि। अल्लाहु अकबर, क़ुर्बान वञे माण्हू मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अॼु जहिड़े तहिड़े MP MLA जे साम्हूं ॻाल्हाए थो ॾिसो, तव्हां सां कहिड़ी विधन थो करे। हेॾा इमाम काइनात रहमतुल लिल आलमीन आराबी चवे थो सख़्ती सां सुवाल कंदुसि। पाण नाराज़ कोन था थिए, सुवाल कर। बहरहाल उहो अलॻि वाक़ियो आहे। हिन वाक़िए में आराबी दाख़िल थिए थो ऐं चवे थो त दुल्लनी अला अमलिन इज़ा अमिलतहु दख़लतुल जन्नह। अल्लाहु अकबर। ऐं चवंदो आहियां हीउ हिकिड़ो ॿारहाड़ी जो माण्हू आहे, आराबी आहे, बदू आहे, पर हिन जेको सुवाल कयो आहे काइनात में इन खां वधीक अहम ऐं क़ीमती सुवाल आहे अणपढ़ियल माण्हू। ऐं सही बुखारी जी हदीस नंबर 63 में आहे त कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो हो त आराबी को दाख़िल थींदो हो अल्लाह जे प्यारे पैगंबर जी मजलिस में, चवंदो हो अय्युकुम मुहम्मद, तव्हां में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केरु आहे? जदे जा दोस्तो गौर सां इन जुमिले ते फिक्र करियो। अरे जहिड़ो तहिड़ो पीर सवे मुरीद पेरनि में पियल हूंदा, हथ ॿधी बीठल हूंदा, लीलाए रहिया हूंदा। हिते इमाम काइनात रहमतुल लिल आलमीन सैयदुल मुरसलीन पाण एतिरा सादा इंसान आहिनि जो ॿाहिरि खां अचण वारो सुञाणी कोन थो सघे। माना का इम्तियाज़ हैसियत कोन हुई न, मथे वेठल हुजनि हा, दोस्तनि सां गॾु वेठल आहिनि, सुञाणी कोन पियो सघे। सुवाल कंदो त अव्हां में मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केरु आहे? हिन आराबी सुवाल कयो, अल्लाह जा रसूल मूंखे अहिड़ो को अमल ॿुधायो जंहिंजे करण सां आऊं जन्नत में दाख़िल थी वञा। यादि रखी छॾियो, पाण जेके दुनिया में मौजूदु आहियूं, हिकु मोमिन जो टारगेट आहे, मतमए नज़र आहे, अहिड़ा अमल करियां जो जन्नत में दाख़िल थी वञा। अल्लाह बि असांखे तरग़ीब ॾिनी, वसाबिक़ू इला मग़फ़िरतिम मिन रब्बिकुम व जन्नतिन, तव्हां अल्लाह जी मग़फ़िरत जन्नत ना तकड़ करियो, जल्दी करियो। रब्बुल आलमीन ख़ुदि तरग़ीब ॾिनी, छो हिन दुनिया जो जन्नत सां मुक़ाबिलो आहे ई कोन। असीं जंहिं दुनिया जे पोयां अल्लाह जी नाफ़रमानी करियूं था, अल्लाह जे प्यारे पैगंबर जी नाफ़रमानी करियूं था, माइटी टोड़ियूं था, हलाल हराम जी तमीज़ ख़त्म करे छॾियूं था, पंहिंजनि क़रीबनि दोस्तनि खे नाराज़ करियूं था, उन दुनिया जी हैसियत आहे छा? कहिड़ी हैसियत आहे?
सही मुस्लिम जी ॿी हदीस आहे, पाण सुगरा फरमाइनि था रक़तल फज्र खैरुम मिन दुनिया व मा फीहा। अल्लाहु अकबर। सही मुस्लिम जी हदीस। पाण फरमाइनि था त फजर जूं 2 रकातूं ऐं फर्ज़ न सुन्नत, सुन्नत 2 रकातूं दुनिया ऐं दुनिया जे अंदरि जेकी कुझु आहे उन खां 2 रकातूं बहितर आहे। हाणे मूंखे ॿुधाइनि दुनिया में छा कुझु न आहे। महल ऐं महलात आहिनि, नहरूं आहिनि, सोन आहे, डायमंड आहे, बनियूं फसल आहिनि, ख़ूबसूरत इंसान आहिनि, छा छा अल्लाह जूं नेमतूं आहिनि। पर पूरी दुनिया ऐं उन जे अंदरि जेकी कुझु आहे पाण सुगरा फरमाइनि था उन खां फजर जूं 2 रकातूं भलियूं ऐं अफ़ज़ल आहिनि। माना असांजी समूरी दुनिया 2 रकातनि जो मुक़ाबिलो नथी करे सघे। 2 रकातनि जो समूरी दुनिया। मालूम छा थियो, इबादत जेका आहे न अंग्रेज़ी में चइजे प्राइसलेस आहे, अणमुल आहे। इबादत अणमुल शइ आहे जंहिंजी क़ीमत लॻाए सघिजे कोन थी। 2 रकातूं दुनिया खां अफ़ज़ल आहिनि। ऐं पाण सुगरनि छा फरमायो, जन्नत का मामूली शइ आहे। सही बुखारी हदीस आहे, पाण फरमायो मौज़िउ सौतिन फिल जन्नति खैरुम मिन दुनिया व मा फीहा। पाण फरमायो जन्नत में एतिरी जॻह मिली वञे जंहिं जाइ ते चाबुक फटको कोड़ो रखिबो आहे, एतिरी जाइ बि दुनिया खां अफ़ज़ल आहे। दुनिया में जेकी कुझु आहे अफ़ज़ल आहे। इन जो पस मंज़र छा आहे? इब्न हजर अस्क़लानी रहमहुल्लाह फ़तहुल बारी जे अंदरि, अल्लामा ऐनी उम्दतुल कारी जे अंदरि, ॿियनि बि केतिरनि मुहद्दिसीन किराम बैकग्राउंड लिखियो आहे त अरब जॾहिं राति जो सफ़र कंदा हुआ, सफ़र करण दौरान किथे तरसी पिया त को माण्हू पंहिंजी सुवारी ते वेठल आहे, उतां खां पंहिंजो फटको उछलाईंदो हो ऐं चाबुक उछलाईंदो हो त बाबा ही जॻह मुंहिंजे लाइ रिज़र्व आहे। जी पाण अॼु बि सिंध में आहे न, पाण वेठल आहियूं बस में, वैन में, सीट ते वेठल आहियूं, ओचितो ज़रूरत महसूस थी हेठि लही वेंदा आहियूं, कपिड़ो रखी वेंदा आहियूं। सिंध में आहे न, कपिड़ो रखी वेंदा बाबा ही जाइ मुंहिंजे लाइ रिज़र्व आहे, मोटी अची ने जाइ ते वेहंदुसि। त अल्लाह जे नबी फरमायो एतिरी जॻह जंहिं ते माना चाबुक रखियो वञे, फटको रखियो वञे, कोड़ो रखियो वञे, दुनिया ऐं दुनिया जे अंदरि जेकी कुझु आहे उन खां एतिरी जाइ जन्नत जी भली आहे। छाजे करे हिकिड़ो वॾो फ़र्क़ु इहो आहे, मा इंदकुम यनफदो व मा इंदल्लाहि बाक़। अल्लाह ताला फरमाए थो तव्हां वटि जेकी कुझु आहे ख़तमु थी वेंदो, तव्हीं पाण ख़तमु थी वेंदो, नेमतूं ख़तमु थी वेंदियूं। ॾिसो न, अॼु 2024 में आयो आहियां, 2007 में मुंहिंजो पहिरियों जालियात ऐं प्रोग्राम थियो। अॼु केतिरा दोस्त कोन्हे, के वीचारा गुज़ारे चुका, सुभाणे पाण बि कोन हूंदासीं। को बि हिते हमेशह रहण जे लाइ कोन आयो आहे। पंहिंजो अक़ीदो दुरुस्त करियो, हिकिड़ी ज़ात आहे जेका हमेशह रहंदी, उहो केरु आहे? असांजो रब्बुल आलमीन। कुल्लु मन अलैहा फ़ान व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। जेकी कुझु धरती ते आयो फना थी वेंदो, तुंहिंजे रब जो चहिरो वञी बाक़ी रहंदो, सभु कुझु फना थी वेंदो। दुनिया आरज़ी आहे। फरमाई जेकी कुझु तव्हां वटि आहे ख़तमु थी वेंदो, ऐं अल्लाह वटि जेकी कुझु इनाम तव्हांजे लाइ आहिनि हमेशह रहंदा, कॾहिं ख़तमु कोन थींदा। हाणे हिन माण्हू जेको सुवाल कयो आहे, ॾिसो आहे आराबी, पर सुवाल उन केॾो अहम कयो आहे त अहिड़ो को अमल ॿुधायो जंहिंजे करण सां जन्नत में पहुची वञा। ऐं असीं बि सुवाल कंदा आहियूं, दोस्तनि खे ॿुधाइनि पियो सफ़र दौरान केतिरा फज़ूल सुवाल। इमाम इकरमा सैयदना अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा जो शागिर्द आहे, मशहूर मुफ़स्सिर क़ुरान आहे। उन खां कंहिं माण्हू सुवाल कयो, साईं आदम अलैहिस्सलाम जो निकाह कंहिं पढ़ायो? चई ज़ाक उर्सुन मां शहदतु। ही उहा शादी हुई जंहिंमें आऊं शामिल कोन हुअसि। उषा साहब बदीउद्दीन रहमतुल्लाह अलैह खां कंहिं पुछियो, साईं आदम अलैहिस्सलाम निकाह कंहिं पढ़ायो? कि पुट इन ई शादी जी दावत मूंखे कोन हुई। फज़ूल सुवाल, बेकार सुवाल, जंहिंजो अमली ज़िंदगी सां को तालुक़ न आहे। पढ़ियल लिखियल माण्हू सुवाल कंदा आहिनि,
ऐं न हिकिड़ो आराबी सुवाल कहिड़ो थो करे, अहिड़ो अमल ॿुधायो जो जन्नत में पहुची वञा। अल्लाहु अकबर। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसो केॾा अज़ीम इंसान आहिनि। ईअं न थी आराबी आहे, ॿारहाड़ी जो माण्हू आहे, जवाब न ॾिजे। असां वटि के माण्हू मुतकबिर हूंदा आहिनि, ग़रीब मिस्कीन माण्हू अणपढ़ियल जवाब ॾियण खां दवाईंदा आहिनि। बाबा ही जाइला छॾियोसि, को दौलतमंद सुवाल करे जवाब ॾींदा। पर अल्लाहु अकबर, इन्नक लअला खुलुकिन अज़ीम, ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेशक तो अखलाक जे आला दर्जे ते फाइज़ आहीं। अहिड़े आला अखलाक वारो इंसान दुनिया में आयो ई कोन्हे, न की वरी ईंदो। एॾो अज़ीम आला अखलाक। पाण घिटी में लंघंदा हुआ, नंढड़नि ॿारनि खे सलाम बराईंदा, सलाम कंदा हुआ। केॾी तवाज़ो, तवाज़ो त ॾिसो, न्याज़मंदी, निवड़त। नंढड़नि ॿारनि खे सलाम, उन्हनि सां प्यार। हस्ती कहिड़ी हस्ती आहे जंहिंखां अफ़ज़ल को इंसान पैदा ई कोन थियो आहे। पर अल्लाह जो जवाब ॾिनो। ऐं जवाब जेके पाण जवाब ॾीनि था, 4 नुक़्ता ॿुधाइनि था हदीस में, 4 ई अहम आहिनि। पहिरियों नुक़्तो यादि रखी छॾियो जदे वारा दोस्तो, जन्नत जो रस्तो तौहीद खां सवाइ मिली सघे ई कोन थो, मुमकिन ई कोन्हे। जंहिं बि तौहीद खे नज़र अंदाज़ कयो उहो जन्नत में कॾहिं कोन पहुचंदो। नामुमकिन आहे हुन जन्नत में पहुचणु। अल्लाह जे नबी खां जॾहिं जन्नत जो सुवाल कयो वियो, केतिरा बि अमल हुजनि, पर पहिरियां ई पाण तौहीद जो ज़िक्र कंदा हुआ। अंबिया इकराम आया दुनिया में, नूह अलैहिस्सलाम 950 साल अल्लाह जी तौहीद बयान कई। पुट मुस्लमान कोन थियो, ज़ाल मुस्लमान कोन थी। इब्राहिम अलैहिस्सलाम तौहीद बयान करण जे करे पीउ सां टकराइजी वियो, वक़्त जे बादशाह सां टकराइजी वियो, क़ौम सां टकराइजी वियो, पर पोइ हिते कोन थियो, समझोतो कोन कयां। अल्लाह जे नबी पहिरियों नुक़्तो कहिड़ो ॿुधायो, ताबुदुल्लाह वला तुशरिकू बिही शैआ। जन्नत में वञणु चाहीं थो, पहिरियों नुक़्तो आहे हिकु अल्लाह जी इबादत कर, ऐं उन ई इबादत में कंहिं बि शइ खे शरीक न कर। हिते शइ नकेरा आहे, नकेरा माना आम। का बि शइ, चाहे क़बर हुजे, चाहे पत्थर हुजे, चाहे बुत हुजे, चाहे वण हुजे, चाहे इंसान हुजे, चाहे मलाइक हुजे, चाहे जिन हुजे, केर बि हुजे, कंहिं बि शइ खे अल्लाह सां शरीक नाहे करणो। यादि रखी छॾियो, जन्नत जो पहिरीं अहम तरीन नुक़्तो इहो आहे पहचण, अल्लाह जी तौहीद। ऐं ॾिसो अॼु असांजी हालत छा आहे। कल्ह जो तजुर्बो ॿुधायां, अचां पियो कल्ह न बल्कि शायदि 2 टे ॾींहं गुज़री चुका, मके खां मदीने। मुंहिंजो भाउ बि मूंसां गॾु आहे, बस में वेठल हुजूं, मूं हुनखे हिकिड़ो नुक़्तो ॿुधायो। मुंहिंजो ॾिस, हीउ हेॾो वॾो सफ़र पाण तइ करियूं पिया, को दरिया नज़र कोन थो अचे, नहर नज़र कोन थी अचे, ॿनियूं ॿारहं नज़र कोन था अचनि, वण नज़र कोन था अचनि, पखी परंद नज़र कोन था अचनि, जानवर नज़र कोन था अचनि, पर हेतिरी ख़ुशहाली। ऐं असांजो मुल्क सभु शयूं मौजूदु आहिनि, नहरूं, दरिया, वण, पखी परंद, जानवर, ॿनियूं ॿारहं, गैस, पेट्रोल, पर पिनंदा वतूं। छा सबबु आहे? गौर कर, कहिड़ी ॻाल्हि आहे? मञूं था कमज़ोरियूं हर जाइ ते हुजनि थियूं, पर हिकु ॻाल्हि में को शक न आहे त सऊदी अरब जे अंदरि अॼु बि अल्हम्दुलिल्लाह तौहीद पकी ऐं पुख़्ती आहे। का मस्जिद कोन हूंदी, कोई इदारो न हूंदो जिते तौहीद जी तबलीग न थी। सिर्फ़ु किताबु तौहीद शेख मोहम्मद बिन अब्दुल वहाब रहमतुल्लाह अलैह जो, अलहमदुलिल्लाह, जंहिंजो हाणे मूं तर्जुमो सिंधी में शरह बि लिखी आहे 816 सफ़नि ते, सिर्फ़ु इहो हिकिड़ो किताब दुनिया जी कहिड़ी ॿोली आहे जंहिंमें तर्जुमो कोन थियो आहे। लखनि जी तादाद में हिकिड़ो किताब शाया थियो आहे, ऐं आउं यकीन सां चवां थो किरोड़ा माण्हुनि जी ज़िंदगी में तब्दीली इनकलाब आयो आहे। कमज़ोरी पंहिंजी जाइ ते, पर अल्लाह जी तौहीद ते को समझोतो कोन्हे, को बि समझोतो कोन्हे। ऐं क़ुर में अल्लाह ताला फरमायो, वलो अन अहलल क़ुरा आमनू वत्तक़ौ,
लफ़तहना अलैहिम बरकातिम मिनस समाए वल अर्ज़। जेकॾहिं माण्हू उथण वारा इहे ईमान आणींदा, अल्लाह खां डिॼंदा, तक़वा ऐं परहेज़गारी इख़्तियार कंदा, त असां मथनि बरकतनि जा दरवाज़ा खोले छॾियूं, आसमान ज़मीन में खोले छॾियूं। हा ॾिसो न, कंहिं बि इलाइक़े में पेट्रोल पैदा थियणु, ऐं तव्हां खां सुवालु करियां थो, छा मुंहिंजे तव्हांजे हथ में आहे? के इंसान जे हथ में आहे त पेट्रोल के ख़ासि इलाइक़े में पैदा करे? आहे कंहिंजे हथ में? कंहिंजे हथ में कोन्हे। अंग्रेज़ी में चवंदा आहिनि जियोग्राफिकल एक्सीडेंट। जियोग्राफिकल एक्सीडेंट, हीउ जाग्राफाई जो हादसो जेको पेश आयो आहे न, इहो इंसान जे हथ में कोन्हे। इन ज़मीन में पेट्रोल पैदा करण वारो, रखण वारो मुंहिंजो परवरदिगार। इंसान जे हथ में कोन्हे, अल्लाह जे हथ में आहे। ही बरकतूं छा जूं आहिनि? अल्लाह जी तौहीद जूं आहिनि, ऐं तौहीद ते को समझोतो कोन्हे। तव्हां ॾिसो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जूं बेशुमार मथनि रहमतूं हुजनि। हिकिड़े माण्हू जेको सो तकरीर पे कई, सही मुस्लिम जी हदीस आहे, चई मैं युति इल्लाह व रसूलहू फ़क़द रशद। जे अल्लाह जी इताअत कई, अल्लाह जे रसूल जी इताअत कई, उहो हिदायत हासिल करे। पर अल्लाह जो नालो अलॻि वरितई, अल्लाह जे रसूल जो नालो अलॻि वरितई। मैं युति इल्लाह व रसूलहू फ़क़द रशद। पर अॻिते जुमिलो कहिड़ो चयई? वमन यअसिहिमा फ़क़द ग़वा। जेके थोरी घणी अरबी ॼाण रखनि था दोस्त, उहे सम्झी विया हूंदा त फ़र्क़ु कहिड़ो आहे। हाणे हुन छा चयो? जंहिं ॿिन्ही जी नाफ़रमानी कई, यासिहिमा तस्निया जो सीगो आहे, अल्लाह रसूल खे मिलाए छॾियईं। जंहिं ॿिन्ही जी नाफ़रमानी कई, गुमराह थी वियो। पाण सुठो फर्क़ बेअसल ख़तीब अंत, बुछड़ो ख़तीब आई। तो अल्लाह रसूल खे हिकिड़े ज़मीर में गॾु छो कयो, जमा छो कयो? तोखे चवणु घुरिजे हा वमन यासिल्लाह व रसूलहू। तो गॾायो छो अल्लाह खे, रसूल खे हिकिड़े ज़मीर जे अंदरि? ही तौहीदी ग़ैरत आहे, ही तौहीदी ग़ैरत आहे। तव्हां अंदाज़ो लॻायो। खोलियो क़ुरान मजीद, मूसा अलैहिस्सलाम वञे थो, अल्लाह ताला घुरायो तूर सीना ते तौरात ॾियण जे लाइ। पोयां बनी इसराइल ते अञा ताईं जहालत असरात हुआ। गाबे जी पूॼा में शुरू थी वई। सामरी जेको ठाहे ॾिनो, गाबे जी पूॼा में शुरू थी वई। हारून अलैहिस्सलाम पोयां मौजूदु हुयो, रुकण जी कोशिशि कयई, मने कयई, पर क़ौम रुकी कोन, बाग़ कोन आई। मूसा अलैहिस्सलाम जॾहिं मोटियो, ॾिसे त क़ौम गाबे जी पूॼा पई करे। सिंधी में चवंदा आहिनि, निकाह कई हम निकाह तम, अॻिते वधी भाउ जी ॾाढ़ी मञा ऐं मथे जे वारनि मां जले छिकण लॻो। छो? भई गौर करियो, छाजे लाइ? छो? हालांकि हारून अलैहिस्सलाम पैगंबर आहे, कि अल्लाह जी तौहीद जी गैरत आहे। हारून तुंहिंजे हूंदे शिरक छो थियो? काबे जी पूॼा छो थी? हारून अलैहिस्सलाम चयो त भाउ मूं तबलीग कई, मने कयमि, रोकियमि, पर मुंहिंजी ॻाल्हि हिननि कोन मञी। मूंखे ख़ौफ़ थियो कि तूं चवंदे किथे बनी इसराइल खे तो टोड़े छॾियो, टुकड़ा करे छॾियो, अॻिते को क़दम कोन खयमि। पोइ अल्लाह खां माफ़ी घुरियाई पाण लाइ, पंहिंजे भाउ जे लाइ। पर शुरू में उथंदे ई भाउ जी ॾाढ़ी मां झले वरिताई, मथे जे वारनि मां झले वरिताई। छो? शिरक खे ॾिसी, शिरक खे ॾिसी। वरी क़ुरान तव्हां खोलियो, अल्लाह जी तौहीद तव्हांखे बादुल माद चवंदा आहिनि। क़ुरान जी हर आयत में तौहीद आहे। ही नंढड़ो पखी आहे, हुदहुद, सुलेमान अलैहिस्सलाम जी दरबार में आहे। सुलेमान अलैहिस्सलाम जानवरनि जी ॿोली सम्झे, जीतनि जी ॿोली सम्झे, पखियुनि जी ॿोली सम्झे। अल्लाह जी महिरबानी हुई, जॾहिं हिकिड़े ॾींहुं हाज़िरी लॻाए पियो, जाइज़ो पियो वठे पंहिंजे माना दरबार जो, ॾिसे त हुदुद मौजूदु न आहे। कि हुदुद किथे आहे? पंहिंजी गैर हाज़िरी जो दलील पेश करे, या उनखे ज़बह कंदुसि, या सख़्त सज़ा उनखे ॾींदुसि। हुदुद केॾांहुं वियो आहे? हिते हिकिड़ो नुक़्तो आहे। ॾिसो, हर क़ुरान जी आयत में गौर कंदो न, तव्हांखे अक़ीदे जो नुक़्तो मिलंदो त नंढड़ो पखी जेको आहे ग़ाइब आहे। सुलेमान अलैहिस्सलाम खे ख़बर कोन्हे त किथे आहे। तव्हां चओ था त पैगंबर ग़ैब ॼाणनि था, क़ुरान में किथे बि कोन्हे।
अल्लाह ॿुधाए थो त ख़बर पवे थी, अल्लाह नथो ॿुधाए ख़बर कोन थी पवे। हालांकि उन औरत जो, जेका औरत मलक सबा हुई, थोरो ई परे हुई, हुते एतिरो फ़ासिलो तय त कोन कयो, पर सुलेमान अलैहिस्सलाम ख़बर कोन्हे। अची लथो दरबार में ऐं अची चयाई अहत बे मालम तोहित बे। अल्लाह अकबर। कहिड़ी फतवा लॻाईंदो हुदूद ते? गुस्ताख चवंदो, वहाबी चवंदो। छा चयई? सुलेमान अहिड़ी ख़बर खणी आयो आहियां जंहिंजी तोखे ख़बर कोन्हे, तूं नथो ॼाणी, मूं वटि उहा ख़बर आहे। ॾिसो, हिकिड़ो नंढड़ो पखी सुलेमान अलैहिस्सलाम वक़्त जे पैगंबर खे जुमिलो चवे पियो, तोखे ख़बर न आहे। अल्लाह अकबर। सुलेमान अलैहिस्सलाम कावड़ियो, मुंहिंजे इल्म ते हमलो कयो अथई, मुंहिंजी तौहीन कई अथई, सदा कईंदे न। उनखे ख़बर हुई, यकीन हो, मुकम्मल इल्म जे कॾहिं आहे मुंहिंजे परवरदिगार खे। अल अलीम कंहिंजो नालो आहे अल्लाह जो। हर शइ जो इल्म, कारी राति हुजे, कारो पत्थर हुजे, उन ते कारे रंग जी माकोड़ी हलंदड़ हुजे, अल्लाह अर्श ते मुस्तवी आहे, उतां उनखे ॾिसे बि पियो, उनजे हलण जो आवाज़ ॿुधे बि पियो। अहिड़ो इल्म कंहिंजो आहे। अल्लाह अकबर। सुलेमान अलैहिस्सलाम संदन दौर आहे नुबुवत जो, ॾुकार पइजी वियो, तौहीद अहिड़ो अज़ीम मौज़ू आहे, दिलि नथी चाहे त उनखे जल्दी ख़तमु करे छॾियां। अल्लाह अकबर। छो त तौहीद खां सवाइ त कुझु बि कोन्हे, नथा कुझु बि कोन्हे। तौहीद दीन आहे असल में। सुलेमान अलैहिस्सलाम जो दौरे नबूवत आहे। 3 हवाला हदीसनि किताबनि जा, मुस्नद अहमद, सुनन दारकुतनी, मुस्तदरिक हाकिम, ऐं इहा हदीस हसन दर्जे जी आहे। पाण मौजूदु आहे, माण्हू हली आया, चवण सुलेमान ॾुकार पइजी वियो आहे, बरसाति न पई वसे, अल्लाह खां दुआ घुरो त अल्लाह मींहुं वसाए। यादि रखो, कॾहिं कॾहिं के माण्हू चवंदा आहिनि त बाबा अहल हदीस वारा वसीले जा मुनकिर आहिनि। असां हिकु वसीलो तस्लीम करियूं था जेको क़ुर हदीस मां साबित आहे, ॿियो वसीलो जेको क़ुर हदीस मां साबित न आहे उन जा मुनकिर आहियूं। असां चऊं था वसीले जा 3 क़िस्म त जाइज़ आहिनि क़ुर हदीस में। जा तव्हां कंहिं बि जहिड़े इंसान खां दुआ करायो, जाइज़ आहे। जी ही मिसाल तव्हांजे साम्हूं आहे, माण्हू सुलेमान अलैहिस्सलाम हली आया, साईं अल्लाह खां दुआ घुरो अल्लाह मींहुं वसाए, जाइज़ आहे। या नेक अमल करे, नेक अमलनि जो वसीलो अल्लाह जे साम्हूं पेश करियो, मुंहिंजा रब फलाणो मुंहिंजो अमल क़बूल हुजे त मुसीबत दूर कर, या मुंहिंजी फलाणी दुआ क़बूल फरमा, जाइज़ आहे। या 3 शइ आहे अल्लाह जे सुहिणनि नालनि जो, आली शान सिफ़तनि जो वसीलो वठण दुआ में। या रहमान इरहमनी, ऐ रहमान मुते रहम फरमा। अल्लाह अकबर। ऐ रज़ाक मूंखे रोज़ी अता फरमा, ऐ हफ़ीज़ मुंहिंजी हिफ़ाज़त फरमा। अल्लाह जे सुहिणनि नालनि जो वास्तो वसीलो वठणु जाइज़ आहे। लेकिन को गुज़ारे वञे, क़ब्र में दाख़िल थी वञे, पोइ चऊं त मुंहिंजा रब फलाणे जे वास्ते, फलाणे जे तुफ़ैल, फलाणे जे वसीले मुंहिंजी दुआ क़बूल फरमा, या न क़ुर मां साबित आहे न हदीस मां साबित आहे, ऐं इहा शिरक ताईं पहचान वारी आहे, बल्कि किन हालत में बिल्कुलु शिरक आहे, किथे साबित न आहे। अल्लाह जे रसूल जी वफ़ात थी, मदीनो शहर आहे, अल्हम्दुलिल्लाह अॼु बि मौजूदु आहे। ॾुकार पइजी वियो सैयदना उमर बिन ख़त्ताब जे दौरे ख़िलाफ़त में, क़ब्र मौजूदु आहे मदीने में, अल्लाह जे प्यारे पैगंबर जी क़ब्र ते कोन विया, बल्कि हली विया सैयदना अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब वटि। अल्लाह जे रसूल जो चाचो आहे, अञा जीअरो हो। तव्हां अल्लाह खां दुआ घुरो त अल्लाह मींहुं वसाए। अॻे असीं अल्लाह जे प्यारे पैगंबर जी दुआ जो वसीलो वठंदा हुआसीं, पाण सुगुरा दुआ घुरंदा हुआ, अल्लाह मींहुं वसाईंदो हो। हाणे तव्हां अल्लाह खां दुआ घुरो, अल्लाह मींहुं वसाए। ॾिसो केॾो वॾो दलील आहे। क़ब्र मदीने में मौजूदु आहे, सहाबा क़ब्र ते कोन विया। अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब छो हली आया? बुज़ुर्ग हो, चाचो हो, नेक इंसान हो। ऐं हिकिड़ो वाक़ियो चाहियां थो तव्हांखे ॿुधाईंदो वञा। अल्लाह अकबर। एॾो अज़ीम वाक़ियो आहे, अल्लाह जे प्यारे पैगंबर जी इज़त ऐं एहतराम कीअं कयो वेंदो आहे। अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब चाचो आहे, ऐं तव्हीं सभु ॼाणो था घणो करे चाचो भाइटे खां वॾो हूंदो आहे। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो भाइटो चाचे खां वॾो हुजे, वरना आम तौर ते चाचो भाइटे खां वॾो हूंदो आहे। कंहिं माण्हू पुछो, अब्बास तव्हां वॾा आहियो या अल्लाह जो प्यारो पैगंबर वॾो आहे? हाणे ज़बान गवारा नथी करे जो चवे त आऊं वॾो आहियां। पोइ छा थो चवे? हो अकबरो मिन्नी व अना वलिदतु क़ब्लहु। अल्लाह अकबर। वॾो त अल्लाह जो रसूल आहे, पर पैदा पहिरीं आऊं थियो आहियां।
छा एतिराम आहे, ॾिसो न छा तौक़ीर आहे। ज़बान गवारा नथी करे जो चवे त अलाह जे रसूल खां वॾो आहियां, वॾो अलाह जो रसूल आहे, पैदा पहिरियां आउं थियो आहियां। उन अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब खां दुआ कराइनि था, अलाह मींहुं वसाए थो। ॾिसो हिते तव्हांजे माना मस्जिद हराम में केतिरा दफ़ा तव्हां ॾिठो हूंदो त अल्हम्दुलिल्लाह जॾहिं मुस्लमान गॾिजी मींहं नमाज़ पढ़ंदा आहिनि अलाह मींहुं वसाईंदो आहे। केतिरा दफ़ा असां पाकिस्तान में ॾिसंदा आहियूं, तव्हीं त आइनी गवाह आहियो। केतिरा दफ़ा सुलेमान अलैहिस्सलाम हली आया, सुलेमान अलैहिस्सलाम अॻिते निकितो, साथी पोयां अचनि पिया, छो त मींहं नमाज़ त शहर खां ॿाहिरि घणो करे पढ़णु मसनून आहे। आजिज़ी जी हालत में, न्याज़मंदी जी हालत में, कपिड़ा सादा बिल्कुलु पातल हुजनि, जी फ़क़ीर वञे पियो पिनहण जे लाइ, जी फ़क़ीर वञे पियो पिनहण जे लाइ, कंहिंजे अॻियां अल गनी, जेको कंहिंजो मोहताज कोन्हे। यादि रखी छॾियो सभु मोहताज आहिनि। या अयुहन्नास अंतुमुल फुक़राउ इलल्लाह वल्लाहु हुवल गनीयुल हमीद। ऐं इंसानो तव्हीं सभु मोहताज आहियो, अल्लाह जे आॾो फ़क़ीर आहियो, हिकिड़ो अल्लाह बेपरवाह आहे, साराए मोहताज कोन्हे। केतिरियूं निशानियूं आहिनि जेके हिते पाण मौजूदु आहियूं, इहे त ठहियो, पर दुनिया में आबादी क़रीबन ईअं सम्झो त 2 अरब शायदि उन खां मथे हुजे, क़रीबन, या 8 अरब, बल्कि 8 अरब ग़रबन आबादी आहे दुनिया जी। मुस्लमाननि जी आबादी 1.5 अरब आहे, 8 अरब दुनिया जी आबादी आहे। मूंखे हिकु माण्हू ॾेखारियो त डॉक्टर साहब फलाणो माण्हू उहो आहे जेको मानी कोन थो खाए, खाधो खाईंदो ई कोन्हे। इहे कूड़ा किस्सा असांखे ॿुधाया विया आहिनि, फलाणो सूफ़ी जेको माना खाईंदो ई कोन। सही मुस्लिम जी हदीस, अबू तला अंसारी चवे थो, अल्लाह जे प्यारे पैगंबर हिकु दफ़े बुख विघे पासा वराईंदे ॾिठुमि, बुख जे करे। ऐं ॿी ॻाल्हि नोट करियो, जेको बि मानी खाईंदो उहो क़ज़ाए हाजत लाइ ज़रूरु वेंदो। केॾी मजबूरी आहे, मजबूरी आहे या कोन्हे, अव्हां जे हथ में कोन्हे। बाज़ दफ़ा सफ़र तव्हांजो जारी आहे, पेट में गड़बड़ थी, पोइ हालत छा थींदी आहे। ऐं अलाह जे पनाह जेकॾहिं डायरिया शुरू थी वञे, लूज़ मोशन शुरू थी वञनि, पोइ हालत कहिड़ी थींदी हुई। डॉक्टर आऊं या मूंखे ख़बर आहे, जिस्म मां पाणी निकिरी वेंदो, वीचारो कमज़ोर आहे, हाजतमंद आहे। खाधो बि घुरिजे, ऐं खाधे खाइण खां पोइ उन किरफ़्ती जे निकाल जे लाइ बि रस्तो घुरिजे। मूंखे यादि आहे बदीन में हिकिड़ो मूं मरीज़ ॾिठो, अलाह रहम फरमाए, मुस्लमान हर भाउ खे बचाए। उनखे आंडे जो कैंसर थियो, पोइ क़ज़ाए हाजत करे कोन सघंदो। पर डॉक्टर छा कंदा आहिनि, कोलोस्टमी कंदा आहिनि, साइड खां पेट मञा सुराख करे उतां आंडे जो निकाल कंदा आहिनि। तव्हां सम्झो था गंदगी हर वक़्तु उतां निकिरंदी रहे, छा बदबू हूंदी। केतिरियूं थेलियूं लॻाइजनि, हालत छा जी, छो त हाणे जो कंट्रोल में त आई कोन, किरफ़्ती गंदगी निकिरे पई। केतिरो इंसानु मजबूर आहे, पर क़ुर्बान वञे माण्हू परवरदिगार तां, कंहिंजो मोहताज कोन्हे। वहुव युतइमु वला युतम, सॼी काइनात खे खाराए थो, रब खे खाधे जी ज़रूरत न आहे। सुलेमान अलैहिस्सलाम अॻिते निकितो, पोयां साथी अचनि पिया, फरआ नमलतन मुस्तलक़ियतन अला ज़हरिहा वराफ़ियतन क़वाइमहा इला समा। हदीस लफ़्ज़ आहिनि। सुलेमान अलैहिस्सलाम परे खां हिकिड़ी नंढड़ी माकोड़ी खे ॾिठो। माकोड़ी हलंदी आहे, तव्हां ॾिठो हूंदो, टंगूं हेठि हूंदियूं आहिनि, पुठी मथे हूंदी आहे। हीउ तरीक़ो हूंदो आहे न माकोड़ी जो, पर सुलेमान अलैहिस्सलाम जंहिंखे ॾिठो उन जूं टंगूं ई मथे आहिनि ऐं पुठी हेठि आहे। इन में इशारो कहिड़ो आहे, गौर करियो, कहिड़ो इशारो आहे जो माकोड़ी जूं टंगूं आसमान जा मथे आहिनि, पुठी ज़मीन सां खुदल आहे। इन नंढड़ी माकोड़ी जी फितरत चवे थी, मुंहिंजो मुश्किल कुशा, दुआऊं ॿुधण वारो, बिगड़ी बनाइण वारो, हाजत रवा, अर्श ते मुस्तवी आहे, मथे आहे, हेठि क़ब्र में दफ़न कोन्हे, न की ज़मीन ते हलण वारो आहे, न की दफ़न आहे, न की हलण वारो आहे ज़मीन ते, ओ मथे अर्श ते मुस्तवी आहे। हर मखलूक जी फितरत। तव्हां ॿाहिराड़ी जा माण्हू आहियो, बरसातूं कोन वसंदियूं आहिनि। मूं केतिरा दफ़ा पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे त इहे मेहियूं, इहे ढगियूं वीचारियूं मथे ॾियारींदियूं आहिनि, आहे न। हिंदू 33 करोड़ ख़ुदानि जो पुॼारी आहे, संदन किताबनि में लिखियलु आहे। भेरूमल आडवाणी जो किताबु आहे क़दीम सिंध, मूं वटि मौजूदु आहे लाइब्रेरी में, लिखे थो असां हिंदू 33 करोड़ ख़ुदानि जा पुॼारी आहियूं। हिकिड़ो ॿियो हिंदू राइटर आहे RC दत्त, बंगाली हो, रोमेश चंद्रा दत्त,
रमेश चंद्रा दत्त जो किताब है द हिस्ट्री ऑफ एंशंट इंडिया मूं वटि मौजूदु आहे अंग्रेज़ी में। उहो लिखे थो असां जेको सो 330 मिलियन ख़ुदानि जा पुॼारी आहियूं। 330 मिलियन खे वरी तव्हां ज़र्ब करियो 33 करोड़ ई थींदा। 33 करोड़ ख़ुदानि जा पुॼारी आहिनि। हर शइ हिननि वटि ख़ुदा आहे तक़रीबन। पर ॾिसो केतिरा दफ़ा तव्हां ॿुधो हूंदो हिंदू बि ॻाल्हाईंदे चवंदो आहे ऊपर वाला। यार सोचो त सही, छो ऊपर वाला? ऐं असांजो मुस्लमान छा थो चवे? हर जॻह मौजूदु आहे। इहो बातिल अक़ीदो आहे, कुफ्र अक़ीदो आहे, जहमिया जो अक़ीदो आहे। अल्लाह जो इल्म हर जाइ ते आहे, उनजी ज़ात अर्श ते मुस्तवी आहे, मथे आहे। इहो ई सभु वजह दुआ कंदा आहियूं न। ॾिठो हूंदो तव्हां ख़ुदि पंहिंजो पाण ते नज़र विझो, तव्हांजूं नज़रूं मथे वेंदियूं आहिनि, हथ मथे वेंदा आहिनि। कॾहिं तव्हां साॼे तरफ़ त खयां, खाॿे तरफ़ त खयां, हेठि त खयां, कॾहिं बि सजदे में वञो था छा था चओ? सुबहान रब्बी अल आला, पाक आहे मुंहिंजो उहो रब जेको सभ खां मथां हुआ, सभ खां मथां हुआ। सुलेमान अलैहिस्सलाम माकुड़ी खे ॾिठो टंगू आसमान जे मथे ऐं अलाह खां दुआ पई घुरे, पर दुआ जा लफ़्ज़ त ॾिसो। आउं चवंदो आहियां इहा माकुड़ी के यूनिवर्सिटी जी ग्रेजुएट कोन्हे, के मदरसे मान तालीम हासिल कोन कई आहे, फारिग कोन्हे, फितरत ॻाल्हाए थी। छा थी चवे? अल्लाहुम्म, ऐं अल्लाह असां बि तुंहिंजी मख़लूक आहियूं, ऐं मुंहिंजा रब असां बि तुंहिंजे पाणीअ खां मींहं खां बेनियाद कोन आहियूं। इन्ना ख़ल्क़ुम मिन ख़ल्क़िक लैस बिना ग़िनन अन सुक़याक, असां बि तुंहिंजी मख़लूक मां हिकु मख़लूक आहियूं, ऐं रब असांजा इन ई मींहं खां, इन बरसाति खां बेनियाद कोन आहियूं। अल्लाह अकबर। पुछां थो को वास्तो आहे, को वसीलो आहे, को तुफ़ैल आहे? हिते PhD MBBS चार्टर्ड अकाउंटेंट ऐं दुआ में फलाणे जो वास्तो, फलाणे जो तुफ़ैल, फलाणे जो मुहाबो। ऐं अजीब ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह, असांजा दोस्त चवंदा आहिनि असीं हनफ़ी आहियूं, इमाम साहब चवे थो अल्लाह खां दुआ घुरण महिल इहो चवणु त बेहक़ फलाननि, फलाणे जे बेहक़ वास्ते इहो चवणु मकरूह आहे, चवणु मकरूह आहे। सुलेमान अलैहिस्सलाम जॾहिं इहे लफ़्ज़ ॿुधा, केरु इहे लफ़्ज़ कोन ॿुधा। ॾिसो अॼु बि हलनि पियूं, हिते पाण वटि त सफ़ाई लॻी पई आहे, असांजे इलाइक़े में केतिरियूं हलनि पियूं, जंग में हलनि पियूं, पाण में मिलंदियूं आहिनि, मुलाक़ात कंदियूं आहिनि, मोह में मिलाईंदियूं आहिनि, ॻाल्हाईंदियूं आहिनि, पर पाण खे ख़बर कोन थी पवे, सम्झ कोन्हे। असांखे उहो अञा इल्मु कोन मिलियो आहे जो अंदाज़ो लॻायूं छा थियूं ॻाल्हाइनि, पर ॻाल्हाइनि थियूं। क़ुर मां सबूत मिले थो। सुलेमान अलैहिस्सलाम निकितो आहे सूरह नमल जे अंदरि, पंहिंजो लश्कर वठी, जिन बि शामिल आहिनि, इंसान बि शामिल आहिनि। उन किड़ी माकोड़ी जेका राणी हुई उन दाह कई, उदख़ुलू मसाकिनकुम ला यहतिमन्नकुम सुलेमानु व जुनूदहु वहुम ला यशउरून। हिकिड़ी नंढड़ी माकोड़ी जेका उन सरदार हुई ग़ालिबन, उन चयो माकोड़ियूं पंहिंजे ॿिरनि में लिकी वञो, मतां सुलेमान अलैहिस्सलाम उन जो लश्कर तव्हांखे अणॼाणाई में चिभाटे न छॾे। फतबस्सम ज़ाहिकम मिन क़ौलिहा, अल्लाहु अकबर। सुलेमान अलैहिस्सलाम माकोड़ी जी आवाज़ ॿुधो, पहिरां ई मुस्कुराए पोइ खिली पियो। मुंहिंजा रब, इहा तुंहिंजी महिरबानी आहे न, आवाज़ तूं ॿुधणई पियो न, तुंहिंजो फज़ल आहे, मुस्कुराए तो ऐं खिली पियो। त पहिरियों नुक़्तो आहे अल्लाह जी तौहीद, उन ते को सम्झोतो कोन थींदो कॾहिं बि न। ऐं यादि रखिजो, इन ई हालत में तव्हांखे मौत अची वियो न, ॿ सूरतूं आहिनि, ॿ सूरतूं यादि रखी छॾियो। रब चाहे उनजी मशियत ते मुनसर आहे, तव्हांजा सभु गुनाह माफ़ करे, चाहे धरती सॼी गुनाहनि सां भरियल हुजे, तव्हांखे डायरेक्ट जन्नत में दाख़िला ॾेई छॾे। हू चाहे थो, या जेकॾहिं हू चाहे अव्हांजा गुनाह ज़्यादा आहिनि, नेकियूं घटि आहिनि, तव्हांखे गुनाहनि जी सज़ा जहन्नम में दाख़िल करे ॾे। पर जॾहिं सज़ा मुकमल थी वञे, हिसाब चुकतो थी वञे, त पोइ तव्हांखे जन्नत में दाख़िल करे। मुवहिद इंसान हमेशा जहन्नम में कॾहिं कोन रहंदो, कॾहिं बि कोन रहंदो, चाहे डायरेक्ट जन्नत में दाख़िल करे छॾे, सभु गुनाह माफ़ करे छॾे, चाहे तव्हांखे सज़ा ॾे, बाद में जन्नत में दाख़िल करे। लेकिन अहिड़ो माण्हू जहन्नम में हमेशा कॾहिं कोन रहंदो, या तौहीद जी बरकत आहे। ऐं उन खां पोइ, तौहीद खां पोइ मुख़्तसर ॿुधाईंदो हलां, अल्लाह जे नबी फरमायो तोक़ीमुस सलात, नमाज़ क़ाइमु कर। मूंखे त सऊदी अरब में अची ॾाढी ख़ुशी थी, दोस्तनि सां बार बार ज़िक्र कयुमि, यार ॾिसो त सही, हीअं रस्ते तां ईंदे अचूं पिया मदीने खां, पहिरियां वियासीं बदर, दोस्तनि मूंखे डॉक्टर साहिबु हर नंढड़े ॻोठ में मस्जिद, असांजे हर नंढड़े ॻोठ में दरगाह आहे न, असांजे हर नंढड़े ॻोठ में दरगाह आहे, हिते हर नंढे ॻोठ जे अंदरि मस्जिद आहे।
टे मस्जिदूं नंढड़े ॻोठ जे अंदरि अलाह जी मदद थींदी न। नमाज़ त माना दीन जो थंब आहे, उनखे तव्हां डाहे छॾियो दीन डही पवंदो। अलाह जे नबी फरमायो नमाज खे क़ाइमु करिणो आहे। फर्ज़ नमाज जो हिकिड़ो वक़्तु माफ़ कोन्हे, यादि रखी छॾियो, बिना उज़र जे जेसि ताईं सिसी में साह आहे न, होश ऐं हवास क़ाइम आहिनि, हिकु वक़्तु माफ़ कोन्हे। बिस्तरे दाख़िल आहियो, तव्हांखे पढ़णी आहे इशारनि सां, पेशाब वहे पियो। मूंखे यादि आहे हिकिड़े माण्हू मूंखां सुवाल कयो मदीने में, डॉक्टर साहिबु फालिज जो हमिलो थियो आहे, पेशाब रुकिजे कोन थो। मूं चयो था ॻाल्हि ॿुध, जॾहिं अहिड़ी सूरत हाल पेश अची वञे जो पेशाब ते कंट्रोल न रहे त अल्लाह इन ॻाल्हि ते क़ादिर आहे तुंहिंजी नमाज़ खे क़बूल करे, तोखे पढ़णी आहे, माफ़ कोन्हे। सफ़ाई जो शर्त तेसि ताईं आहे जेसि ताईं रखी सघूं था, ताक़त आहे, इस्तिताअत आहे। पर जॾहिं रखी सघूं ई कोन था त छा नमाज़ छॾे ॾिजे? न, भले तव्हांजो पेशाब वहे पियो, नमाज़ तव्हां पढ़णी आहे, क़बूल करण वारो तव्हांजो रब आहे। हिकिड़ो वक़्तु माफ़ कोन्हे। अल्लाहु अकबर, एॾो अहम फरीज़ो। उन खां पोइ तव्हां ॾिसो, मुख़्तसर कंदा हलूं, 3 नंबर ते वतौति ज़कात, उनखे चवनि था तोखे ज़कात अदा करणी आहे। अॼु पाण मां केतिरा दोस्त आहिनि, यकीन ॼाणो ॾाढो ॾुख थींदो आहे, दौलतमंद ज़कात ॾियण लाइ तयारु कोन्हे। कॾहिं जाइज़ो कोन वरितोसीं, घर में सोन केतिरो आहे, ज़ाल खे सोन केतिरो पातल आहे, फसल मुंहिंजो केतिरो आहे, सीज़न में ढगियूं केतिरियूं आहिनि, ॿकरियूं केतिरियूं आहिनि, कैश आमदनी केतिरी आहे, जाइज़ो वरितोसीं। बाक़ाइदे निसाब आहे। हिकिड़े मोमिन खे घुर्जे जॾहिं फसल त जॾहिं बि लहंदो, अल्लाह ताला छा फरमायो, आतू हक़हू यौम हसादिही, जंहिं ॾींहुं फसल लुणो उन ॾींहुं उनजो हक़ अदा करियो, उन ई ॾींहुं देर बि नाहे करणी, हक़ अदा अल्लाह जो अदा करे छॾियो। मुस्लिम जी हदीस आहे न, हिकिड़ो माण्हू रस्तो वठी वञे पियो, आसमां ककरनि मां आवाज़ ॿुधाई त फलाणे माण्हू जी ॿनी ते वञी वसो। हैरान थी वियो, उन ककर जे पोयां लॻो, ककर हिकु माण्हू जी ॿनीअ ते वसी अॻिते रवानो थी वियो, ॻोठ में दाख़िल थियो। जेको नालो ॿुधो हुआई उनजी मालूमात कई ॻोठ वारनि खां, उन चई बिल्कुलु आहे, हमरा आयो, चई ॾे ख़बर कहिड़ो अमल करीं थो जो अल्लाह ताला तुंहिंजे लाइ ख़ासि एहतमाम कयो बरसाति जो। चवंदा ॿी त ॻाल्हि मूंखे का यादि कोन्हे, जॾहिं मुंहिंजो फसल लहंदो आहे 3 हिसा कंदो आहियां। हिकिड़ो घर खणी वेंदो आहियां ॿारनि बचनि जे लाइ, ॿियो ॿनी साॻी में लॻाईंदो आहियां, ऐं 3 हिसो अल्लाह जे रस्ते में सदको करे छॾींदो आहियां। 33 सैकड़ो ॾिनई अथई, असां ईअं चइजे त 5 सैकड़ो ॾियण लाइ बि तयारु कोन्हे। निसफ़ उशर 5 सैकड़ो आहे न, उशर जी माना 9 हिसो, 9 सैकड़ो। जेका बारानी ज़मीन हूंदी आहे, थर जी ज़मीन आहे, जिते इख़राजात न आहिनि, उनखे 9 हिसो ॾियणो आहे। पर पाण वारा इलाइक़ा जिते ख़र्च आहिनि, ढल आहे, या उन खां अलावा ॿिया अबियाना आहिनि, ॿिया टैक्स सरकारी आहिनि, उते 5 हिसो, 5 सैकड़ो असां कोन था ॾियूं। ऐं इन जे करे माफ़ कजो, असां ते आफ़तूं वञण बि कोन थियूं। कॾहिं बरसाति, कॾहिं ॿोॾ, वही जाइज़ो वठो। असांजा ज़मीनदार किरोड़नि जी गाॾी में घुमंदा, पर ज़कात कोन ॾींदा, ॾियण लाइ तयारु कोन्हे। इल्ला माशा अल्लाह खे चंद माण्हू हूंदा। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अनो इन ई मसइले ते क़िताल कयो हिकिड़े कबीले सां, ऐं ॿुधाईंदो हलां उहो कबीलो तौहीद जो क़ाइल हो, नमाज़ी हो, रोज़ा रखंदड़ हो। हिकिड़े फ़र्ज़ जो इनकार कयई, अबू बकर सिद्दीक़ तलवार कढी वरिती। मालूम छा थियो, जेके 5 बुनियाद इस्लाम जा आहिनि न, भली तव्हां तौहीद बि क़बूल कयो, पर जेकॾहिं चओ त आउं रोज़े खे कोन थो मञां, काफ़िर आहियो। हिकिड़ो सुस्ती जे करे अदा न कर, उहा शइ ॿी आहे। ॿियो इनकार करणु, बग़ावत आहे, मञा ई कोन थो। छाजो रोज़ो, छाजी ज़कात, छाजी नमाज़, इस्लाम मां ख़ारिज। भले पंहिंजो पाण खे तौहीदी सलाहे, वेंदो जहन्नम जे अंदरि। सुस्ती जे करे अदा न करणु गुनाह आहे, लेकिन बग़ावत कोन्हे, हू बग़ावत आहे। अल्लाह जे नबी फरमायो 3 नंबर ते पाण फरमाइनि था ज़कात अदा कर। 4 नंबर ते वतसूम रमज़ान, इन हदीस में हज जो ज़िक्र कोन्हे। अल्लाह जे नबी रमज़ान जो ज़िक्र कयो। 2 महीननि खां पोइ इंशाअल्लाह पाण जो अचण वारो आहे। कहिड़ो अज़ीम महीनो आहे। ऐं चवंदो आहियां अल्लाह पाण खे मौक़ो ॾिए थो, मौक़ो पियो ॾिए। अचे रमज़ान, उनजो इस्तक़बाल सिर्फ़ु अशार चई कोन्हे करिणो, इस्तक़बाल कबो आहे रोज़ा रखी। थी सघे थो अॻे रमज़ान में ज़िंदा ई न हुजूं, बल्कि हिन में बि न हुजूं। को पतो आहे, को पतो कोन्हे कॾहिं ज़िंदगी जी शाम थी वञे,
कंहिं बि टाइम ते ज़िंदगी जी शाम थी वञे, कंहिं घिटी में थी वञे, कंहिं रोड रस्ते ते थी वञे, घर में थी वञे, को पतो कोन्हे। मोको छो विञाई? हदीस तव्हांखे ॿुधायां, इहो वक़्त जी अहमियत छा आहे। शेख अलबानी रहमतुल्लाह अलैह सही तरग़ीब व तरीब जे अंदरि रिवायत आंदी त अल्लाह जे नबी जे दौर में ॿ भाइर हिकु टाइम ते मुस्लमान थिया। हिकिड़ो जिहाद कंदे शहीद थी वियो ऐं ॿियो 1 साल खां पोइ तबई मौत मो बिस्तरे ते। सैयदना तलहा बिन उबैदुल्लाह सहाबी चवे तूं मूं ख़्वाब ॾिठो त जंहिं बिस्तरे ते वफ़ात कई उहो जन्नती खां अॻु में जन्नत में दाख़िल थिए, उन शहीद खां अॻु में, शहीद खां अॻु में जन्नत में दाख़िल थिए पियो। ख़्वाब ॾिठाई, सुबुह जो हली आयो। हिकिड़ी ॿी ॻाल्हि ख़्वाब जे हवाले सां ॿुधाईंदो हलां। ख़्वाब सिर्फ़ु हिकु हस्ती जो हुज्जत आहे, वही जो क़िस्म आहे उहे आहिनि अंबिया किराम। अंबिया किराम जा ख़्वाब हुज्जत आहिनि, वही जो क़िस्म आहिनि। बाक़ी जेके बि इंसान आहिनि उनजो ख़्वाब सही बि थी सघे थो, ग़लति बि थी सघे थो। बाज़ औक़ात काफ़िर जो ख़्वाब बि सही थी सघे थो, मुस्लमान जो बि ग़लति थी सघे थो, पर हुज्जत कोन्हे। लेकिन पैगम्बर जो ख़्वाब हुज्जत आहे, दलील आहे, वही जो क़िस्म आहे। तलहा बिन उबैदुल्लाह जो ख़्वाब हुज्जत कोन्हे, पर जॾहिं नबी ताईद कई हुज्जत बणिजी वियो। तलहा बिन उबैदुल्लाह हली अल्लाह जे रसूल ॾिसां पियो ॿ भाइर जेके, हिकिड़ो शहीद थी वियो, ॿियो साल खां पोइ फ़ौत थियो, ऐं इहो बीमारी में फ़ौत थींदड़ शहीद खां अॻु में जन्नत में वञे पियो। पाण सुगननि फरमायो अबू तलहा, इन में हैरत ई कहिड़ी ॻाल्हि आहे? जंहिं भाउ साल खां पोइ वफ़ात कई उन रमज़ान जा पूरा रोज़ा रखिया, 6000 रकातूं नमाज़ियूं पढ़ियूं, ॿिया बि यकीनन नेकी जा अमल कया। इन ॿिन्ही जे मर्तबे में एतिरो फ़र्क़ु आहे जेतिरो ज़मीन आसमान हिक ॿिए खां दूर आहे। हाणे इन में छा जी अहमियत आहे? वक़्त जी अहमियत। 1 साल जी इबादत तव्हांखे कहिड़े मक़ाम ते पहुचाए सघे थी। 1 साल जी इबादत, ॾिसो केतिरो फ़र्क़ु अची वियो 1 साल जी इबादत ते करे। अॼु पाण ख़बर आहे मौत करे ईंदो, कंहिं बि टाइम ते अची सघे थो। इन खां अॻु में जो अची वञे, अलाह जा बानो हींअर साण नियत करे छॾियो त इंशा अल्लाह असांखे रमज़ान जा रोज़ा रखणा आहिनि। अल्लाह तौफ़ीक़ ॾींदो। दिलि में चोर आहे तौफ़ीक़ कोन मिलंदी, दिलि तव्हांजी सची आहे यकीनन अल्लाह तौफ़ीक़ ॾींदो। असां केतिरा अहिड़ा माण्हू सुञाणूं था वेचारा हाई ब्लड प्रेशर जा मरीज़, शुगर जा मरीज़ रोज़ा रखनि पिया, अल्लाह तौफ़ीक़ ॾे पियो। ऐं ॿिए तरफ़ तंदुरुस्त ॾटा मुटा रोज़ा कोन था रखनि। 4 शयूं अल्लाह जे रसूल ॿुधायूं। हाणे 4 शयूं ॿुधायूं, नुक़्तो इंतिहाई अहम आहे। यादि रखिजो, हिकिड़े आराबी जो नुक़्तो आहे, के आलिम जो नुक़्तो कोन्हे, पर आराबी जो नुक़्तो त ॿुधो कहिड़ो अहम आहे। जॾहिं पाण सुगुलनि 4 ॻाल्हियूं ॿुधायूं तॾहिं छा चयईं? वल्लज़ी नफ़्सी बियदिही ला अज़ीदु अला हाज़ा शैअन वला अनकुसु मिन्हु। उन रब जो कसम जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे, अल्लाह जे रसूल जेके ॻाल्हियूं तव्हां ॿुधायूं आहिनि, न इन में इज़ाफ़ो कंदुसि न इन मां घटाईंदुसि। इहो आहे दीन इस्लाम। हिकिड़े आराबी जो जुमिलो, न इज़ाफ़ो कबो न घटाइबो। अॼु असां इज़ाफ़ा करे करे दीन जो हुलियो बिगाड़े छॾियो। केतिरियूं बिदतूं असांजे मुआशिरे में, 30, 10, 40, 12 सही न, अंदाज़ो त लॻायो। जुमाना के हिकिड़े साहबी खां साबित आहे, हज़ारे साहबा गुज़ारे विया, कॾहिं इहो ॾिहाड़ा मल्हाया विया, कॾहिं मीलाद थी। केतिरियूं बिदतूं असांजे मुआशिरे में, हिकु बिदत साहबा खां सलफ़ सालिहीन खां तव्हां साबित नथा करे सघो। कॾहिं कॾहिं माण्हू चए साईं भला पोइ ॾियो ख़बर, क़ुर ते एराब जेके तव्हां लॻायो था, एराब बिदत आहे। अलाह जा बाना, एराब बिदत कीअं आहे? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं क़ुर पढ़ंदा हुआ, आउं तव्हां खां पुछां थो भला ज़बर ज़ेर हुन में हुई या कोन हुई? अलहम्दु, अलिफ ते ज़बर आहे, लाम ते जज़म आहे, हा ते ज़बर आहे, मीम ते जज़म आहे, दार ते पेश आहे या कोन्हे? अल्लाह जे रसूल जॾहिं क़ुर पढ़ियो, ज़बर ज़ेर आहिनि या कोन्हनि? आहिनि। हाणे छा थियो जो बाद में जेके अजमी माण्हू हुआ तिन जी सहूलियत लाइ उहे एराब लॻाया विया, वरना एराब त बुनियादी तौर ते मौजूदु आहिनि न। जेका बि इबारत तव्हां ॻाल्हाईंदो क़ुर पढ़ंदो, एराब त आहिनि न। ऐं उन खां पोइ चवनि था हजाज बिन यूसुफ जे दौर में ठीकु आहे मञूं था, पर सभु साहबा मुतफ़िक़ थी विया न।
के साहबी एतिराज़ कयो ऐं जॾहिं साहबा सभु मुतफ़िक़ थी वियो उहा शइ भुजत आहे। हिन छा चयो अलाह जे रसूल जेके ॻाल्हियूं तव्हां ॿुधायूं आहिनि न उन में इज़ाफ़ो कंदुसि न उन मां कमी कंदुसि। चई रवानो थियो। उहे माण्हू सिर्फ़ु अमल करण जे लाइ वेंदा हुआ, ईंदा बि इन लाइ हुआ त अमल जे बारे में ॿुधूं ऐं करियूं। ज़हनी अयाशी कोन कंदा हुआ, पाण सुवाल कंदा आहियूं ज़हनी अयाशी जे लाइ। हीउ रवानो थियो पुठेरो थियो। अलाह जे नबी जेको जुमिलो चयो जदे वारो गौर सां ॿुधो वञे पियो पुठेरो थी। पाण फरमान सरहू ऐं यंज़ुर इला रजुलिन मिन अहलिल जन्नति फलयंज़ुर इला हाज़ा। जंहिं माण्हू खे इहा ॻाल्हि पसंदि हुजे त जन्नती खे ॾिसां, उनखे घुर्जे हिन माण्हू खे ॾिसे। निमाज़ पढ़ी कोन पढ़ी, रोज़ो रखियो न कोन रखियो, हज कयो कोन कयो, ज़कात ॾिनई कोन ॾिनई, पोइ नबी छो चयो जन्नती आहे? अमल अञा कोन कयो अथसि, पर हिकिड़ी ॻाल्हि आहे तौहीद खे क़बूल करे वियो। तॾहिं त चयईं हुननि शयुनि जे अमल करण जो मौक़ो अञा आयो ई कोन्हे। अञा नमाज़ जो वक़्तु कोन आयो आहे, रमज़ान कोन आयो आहे, ज़कात जो टाइम कोन आयो आहे, हज जो टाइम कोन आयो आहे, लेकिन तौहीद खे क़बूल करे वियो। छो त अलाह जो रसूल ॿुधायो न, ऐं चई इज़ाफ़ो बि कोन कंदुसि घटाईंदुसि बि कोन। उनजो नज़रियो उसूल छा हो त नबी जेके ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि उन ते अमल करिणो आहे, न इज़ाफ़ो करिणो आहे न कमी करणी आहे। पाण सभिनि फरमायो जन्नती खे ॾिसणो हुजे, अव्हांखे पसंदि आहे जन्नती खे दुनिया में ॾिसां, हिन माण्हू खे ॾिसो। अॼु इहा ॻाल्हि PhD खे सम्झ में कोन थी अचे, MBBS खे सम्झ में कोन थी अचे, चार्टर्ड अकाउंटेंट खे सम्झ में कोन थी अचे, MPA खे सम्झ में कोन थी अचे, MNA प्राइम मिनिस्टर खे सम्झ में कोन थी अचे, हिकिड़े आराबी खे सम्झ में अची वई। रब जिन ते फज़ल करे, ज़ालिक फज़लुल्लाह युती मन यशा। नंढड़ो ॾींहुं आहे, बहरहाल वॾो मौज़ू हो, मूंखे जेको टाइम मिलियो उहो पूरो थियो। अलाह ताला खां दुआ घुरां थो अलाह ताला मुंहिंजो हिते अचणु तव्हां सभिनी दोस्तनि जो अचणु क़बूल फरमाए। रब्बुल आलमीन असांखां जेके दुनिया में ग़लतियूं थियूं आहिनि अलाह उहे गुनाह ग़लतियूं असांजो माफ़ फरमाए। असांखे जॾहिं बि मौत अचे अलाह ताला असांजो मौत तौहीद सुन्नत ते करे, ऐं अलाह ताला असांखे ज़ाहिर ऐं लिकल हर गुनाह खां बचण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ॿिए मुस्लमान भाउ जी ख़ैर खाई अता फरमाए, असांजूं दिलियूं बुग़्ज़ खां ऐं कीने खां पाक फरमाए, ऐं असांजो ख़ात्मो ईमान ते फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। माशाअल्लाह तबारकल्लाह। इहे हुया असांजा फ़ज़ीलतुल शेख डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ समो साहब जेके पाकिस्तान खां आयल हुया, जिन्हनि माशाअल्लाह तबारकल्लाह तौहीद जे मौज़ू ते असां सभिनीनि खे नसीहत कई। कुझु ॻाल्हियूं मां साईं जन जूं दुबारा वरजाईंदुसि तव्हांखे यादि दहानी ॾियारण लाइ। सभ खां पहिरियां त हिन मौज़ू मां असांखे इहो ख़बर पियो त जॾहिं बि सुवालु कयो कम वारो सुवालु कयो, ऐं जॾहिं बि सुवालु कयो पंहिंजी इस्लाह लाइ कयो। अॼु असां मुआशिरे में कयूं था, ॾिसूं था जीअं साईं जन ॿुधायो त सवाल ई उबता आदम अलैहिस्सलाम जो निकाह कंहिं पढ़ियो, फलाणी जी क़बर किथे आहे, या अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं उबतियूं सुबतियूं जंहिंजो को फ़ाइदो कोन्हे। ॿियो अक्सर माण्हू असांखां सवाल कंदा आहिनि ॿिए जे बारे में, साईं हिकिड़ो माण्हू आहे हीअं हीअं करे थो, इन जे बारे में बयानु तव्हां ठोके छॾियो। बाबा तूं पंहिंजी त इस्लाह पहिरियां कर। त हिकु इहा ॻाल्हि, जॾहिं सवालु कयो कम वारो कयो ऐं पंहिंजे इस्लाह जे लाइ पहिरियां कयो। उन खां बाद में साईं जन जेके तौहीद, निमाज़ ऐं ज़कात जे बारे में चयो आहे, यकीन कयो त तौहीद बुनियादु आहे ऐं निमाज़ कामयाबियुनि जी कुंजी आहे। जिन्हनि निमाज़ खे छॾे ॾिनो उन्हनि सम्झो त कामयाबियुनि खे पुठी ॾेई छॾी, ऐं जिन्हनि निमाज़ खे अपनायो उन्हनि सम्झो त जेको आहे कामयाबी जे सीढ़ियुनि खे अपनायो आहे। उन खां बाद में ज़कात जे बारे में मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदुसि जेको असांजी अखियुं ॾिठनि जी ॻाल्हि आहे। असांजो हिकिड़ो पहिरीं प्यारो दोस्त आहे जेको अल्हम्दुलिल्लाह जी साईं जन ॿुधायो जीअं फ़सुलु लहंदो आहे पंहिंजो ज़कात ॾींदो आहे, ऐं उहो चवंदो आहे साईं मां हिन जूं बरकतूं ॾिठियूं आहिनि। उन मूंखे हिकिड़े चकर ॿुधायो साईं मुंहिंजे अन्न में कॾहिं सुरो न लॻंदो आहे। माण्हू पुछा कंदा छा थो विझी, छा थो विझी, मां चयो ज़कात थो विझां, ॿियो कुझु कोन थो विझां, ज़कात तव्हां बि ॾियो, सुरो कोन लॻंदो। हू इतबार कोन कंदा। चई हिकिड़े चकर छा थियो, मुंहिंजे सभागे हारी मूंखे चयो त ज़िमेदार ही 4-5 बोरियूं इहे बि मुंहिंजूं तूं पंहिंजे अन्न सां गॾा। मां चयो ठीकु आहे, उहो वीचारो चए थो भला मुंहिंजे लोह जी पली आहे उन में विझी थो छॾियां। चई उन साल मुंहिंजे अन्न खे सुरो लॻो जो हुनजो अन्न ऐं मुंहिंजो अन्न मिक्स थियो आहे। उन खां पोइ चयोमांसि भाऊ तुंहिंजो अन्न हाणे मां न रखंदुसि। सो ही ज़कात जूं बरकतूं आहिनि। जेको इंसानु ज़कात ॾिए थो उहो न सोचे त मुंहिंजे अन्न में नुक़सानु थींदो या मुंहिंजे पैसे में नुक़सानु थींदो।
उहो नुक़सानु जॾहिं थींदो आहे जॾहिं ज़कात न ॾींदा आहियूं। सुरो लॻी वेंदो आहे, ओतिरो अन्न ज़ाया करे छॾींदा आहियूं, ख़राबु थी वेंदो आहे, साह ईंदा आहियूं, पर अलाह जे राह में न ॾींदा आहियूं। सो अलाह खां दुआ था कयूं त अलाह ताला असांखे पंहिंजी इस्लाह करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। उन खां बाद में मां तमामु दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त अज़ीज़ दोस्तो, अल्हम्दुलिल्लाह असां सभु प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जा हुबदार आहियूं ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त पैगम्बरनि जा जेके वारिस आहिनि उलमा आहिनि, उलमा जो क़दुरु कयो। हीअ असांजा उलमा परे खां था अचनि, कोशिशि कयो त उलमा जे मिलण लाइ अचो, छो त हीउ उहो रिश्तो आहे जेको अलाह कारणु आहे ऐं हीउ रिश्तो आहे जेको असांजे आख़िरत जे निजात जो सबबु थींदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त क़यामत जे ॾिहाड़े 7 क़िस्म जा माण्हू अलाह जे अर्श जे छांव जे हेठां हूंदा। उन्हनि मंझां हिकिड़ा उहे हूंदा जेके अलाह कारणु हिक ॿिए सां मुहबत कनि था। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जे ॾिहाड़े अलाह ताला हिकिड़ो अहिड़ो नूरानी तख़्त, अहिड़ो मिंबर तयारु कंदो जंहिंखे ॾिसी माण्हू रश्क कंदा, पैगम्बर बि रश्क कंदा त इहो कंहिंजे लाइ ठहियो आहे, कंहिंखे मिलंदो। पोइ आख़िर अलाह ताला सॾींदो त किथे आहिनि उहे माण्हू जेके दुनिया में मुंहं जे लाइ हिक ॿिए सां मुहबत कंदा, हिक ॿिए सां मुहबत कंदा। अॼु अफ़सोस सां चवणो थो पए असांजा सिंधी भाइर हिन परदेस में रहनि था ऐं पंहिंजो हलाल कमाई फ़नकारनि ते, टिकटॉकरनि ते, उन्हनि ते ज़ाया कंदा आहिनि। उन्हनि जे लाइ दावतूं, उन्हनि जे लाइ तहाइफ़, उन्हनि जे लाइ हाल बुक कंदा आहिनि ऐं पंहिंजो वक़्तु कढंदा आहिनि, पंहिंजो कमु कार छॾे रातिनि जो उते नचण कुॾण जे लाइ पहुची वेंदा आहिनि। पर अफ़सोस जो अहिड़ियुनि महफ़िलनि जे लाइ उन्हनि वटि टाइम कोन्हे, उन्हनि वटि मिलण जे लाइ वक़्तु कोन्हे। ऐं यकीन कयो त जेके माण्हू टिकटॉकरनि सां, फ़नकारनि सां सोहबत करे उन्हनि ते ख़र्च कनि था, इहो पंहिंजे लाइ ईअं सम्झो जहन्नम जी बाहि था ठाहिनि, इन में उन्हनि खे को बि फ़ाइदो कोन्हे। प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो तव्हांजो खाधो सवाइ मोमिन जे ॿियो केरु न खाए। यानी तव्हां मोमिननि खे पंहिंजूं दोस्तियूं मोमिननि सां रखो, खाधो मोमिननि खे खारायो, दावतूं मोमिननि जूं कयूं, मेलाप मोमिननि सां कयो, त तव्हांजी हीअ दिलि जेका आहे उहा ज़िंदह रहंदी। जॾहिं अलाह वारनि सां असां हटी वेंदासीं त दिलूं मुर्दा थी वेंदियूं आहिनि। ऐं आख़िरी ॻाल्हि त हीअ उलमा जेके आहिनि न, यकीन कयो त आख़िरत में बि इनशा अल्लाह इन जी सोहबत असांजे लाइ फलाह जो ज़रियो थींदो, पर दुनिया में बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त क़यामत खां अॻु में जेको आहे अलाह ताला इल्मु खणी छॾींदो। ऐं इल्मु ईअं कोन खणंदो जो उहे अखर रही वेंदा, न, बल्कि अलाह ताला उलमा खे खणी छॾींदो। उलमा फ़ौत थी वेंदा, पोइ जेको आहे ॼट जाहिल रहंदा ऐं उन्हनि ते क़यामत ईंदी। यानी साबित थियो त हीअ उलमा असांजे लाइ रहमत आहिनि, असांजे लाइ बरकत आहिनि। हिननि जो क़दुरु कयो, हिननि जो क़दुरु कयो। सो अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला असांखे हिननि जो क़दुरु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं यकीन कयो मां ऐं मुंहिंजी टीम असां इहो आज़मूदो कयो आहे, असां उलमा जी ख़िदमत कयूं था अलाह जी तौफ़ीक़ सां, पर अलाह ताला असांजा सभई ग़म, दर्द, मुसीबतूं, फितना सभु कुझु दूरि करे थो छॾे। असांखे अलाह दुनिया खां बेनियाज़ करे छॾियो आहे। सो अलाह खां दुआ था कयूं त अलाह ताला असां सभिनीनि जो हिते अचणु ऐं ॿुधणु ऐं साईं जन जो ॿुधाइणु अलाह साईं क़बूल फ़रमाए। ऐं बाक़ी टाइम 4-5 मिंट आहिनि, अगरि कंहिं वटि को ज़रूरी सुवाल आहे, जीअं साईं चयो आहे त उहो करे सघे थो। अगरि को ज़रूरी सुवाल कंहिं वटि आहे त उहो सुवाल करे सघे थो। साईं पाणी वारो जेको इलाइक़ो आहे जिते पाणी पीआरिजे थो या ढल थी ॾिजे, हुन फसल ते केतिरे ॾियणी आहे ज़कात? जीअं साईं अॻु में ज़िक्र कयो न त असां आम तौर ते चवंदा आहियूं जेका फसल ते ज़कात हूंदी आहे उनखे उशर चइबो आहे, ठीकु आहे न। आम तौर ते उशर जी माना ॾऊं हिसो, ठीकु आहे न। पर इहो ॾऊं हिसो उन ज़मीन जे फसल ते आहे जिते ख़र्चु न आहे। हीअ थर जी ज़मीन आहे, बारानी ज़मीन जिन जो माना मदार आहे बरसाति ते, न भाण जी ज़रूरत, न ढल, न आबियानू, न के ॿिया ख़र्च, ख़ुदि ब ख़ुदि जेके माना फसल तयारु थी वेंदा आहिनि बरसाति जे करे, उन्हनि माण्हुनि खे माना ॾऊं हिसो ॾियणो आहे। पर उहा ज़मीन जी पाण जी आम ज़मीन आहे सिंध में, तव्हांजो इलाइक़ो हुजे, असांजो इलाइक़ो हुजे, माना त पाणी बि आहे, उन जा ख़र्च बि थियनि था, ढल जा ख़र्च बि थियनि था, ॿिया बि भाण जा ख़र्च बि थियनि था, ॿिया बि केतिरा ई ख़र्च आहिनि। त उन ते शरीयत नरमी कंदे उन ते 5 हिसो रखियो आहे। उनखे असल में निस्फ़ उशर चइबो आहे, इस्तिलाह में निस्फ़ उशर चइबो आहे। असीं चवंदा घणी उशर आहियूं, पर आहे निस्फ़ उशर, उन ते 5 हिसो आहे। ऐं कॾहिं कॾहिं माण्हू पुछंदा आहिनि साईं पोइ असां भला ट्रैक्टर फलाणो ख़र्च भला उहे कटिबो या कोन कटिबो, अलाह जा बाना उहे शरीयत कटे छॾिया आहिनि, तॾहिं त 5 हिसो आहे।
कटे छॾाए छॾे थो, वरना 9 हिसो हुजे हा। तंहिंजे करे अहिड़ी ज़मीन ते 5 हिसो आहे, माना 5% पाण चऊं जंहिंखे जेको फ़सुलु आहे उन उन परसेंट, माना 5% हुनजा माण्हू चई सघे। उन मां 16 सां यानी 20 बोरी ते बोरी, हा 20 बोरी ते हिकिड़ी बोरी, बोरी। बिल्कुलु आराम आसानी सां। सही, बिल्कुलु हू 10 बोरी ते बोरी ऐं हू 20 बोरी ते बोरी। सही। ऐं जीअं साईं ॿुधायो घणा माण्हू चवंदा आहिनि पोइ इहे 20 बोरी ते बोरी ख़र्च कढी पोइ कयूं, बाबा उन जे लाइ थी इहा त नरमी नरमी आहे, वरी अञा ख़र्च बि वञा कॾहिं भाई रहंदो छा जो आहे न ॾे। जज़ाकल्लाह। ॿियो को कोई सुवाल? ॿियो कंहिंजो आहे सुवाल? अॼु अलाए छो सुवाल कोन था कयो, हूअं त सभु हथ खयो बीठा आहियो। जी जी असांजे आम जे मुआशरे में फौतगी थी वई वञे त कुल शरीफ़ जी दुआ घुरी वञे जी। त अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अदा असां वटि बसि अलाह ताला हिदायत ॾे दोस्तनि खे अजीब अजीब रस्मूं माना ईजाद थी चुकियूं आहिनि। जॾहिं तव्हां फौतगी थी वञे पहिरियां ई तव्हांखे ॿुधाईंदो आहे न, ताज़ियत जेको लफ़्ज़ आहे अरबी जो आहे, ताज़ियत जी माना आहे आथत ॾियणु, ॾढु ॾियणु, सम्झो था न, तसली ॾियणु। अदा उन वटि वेंदो आहे माण्हू, भाकुर पाए मिलंदो आहे ऐं उनखे आथत ॾींदो आहे। ऐं अलाह जे रसूल जेका दुआ सेखारी आहे उनजा लफ़्ज़ बि साॻिया आहिनि। इन लिल्लाहि मा अख़ज़ व लहू मा आता व कुल्लु शैइन इंदहू बिअजलिन मुसम्मा फलतस्बिर वलतहतसिब। जंहिंजा माना इहा आहे त इन लिल्लाहि मा अख़ज़, जेकी कुझु वठी वियो सभु अलाह जो। जेको माण्हू फोत थी वियो कंहिंजी मख़लूक आहे, मिल्कियत कंहिंजी आहे? अलाह जी आहे न। जेकी कुझु वठी वियो सा बि अलाह जी आहे, अता करे थो सा शइ बि अलाह जी आहे। ऐं हर शइ जो टाइम अलाह जी तरफ़ां मुक़ररु आहे। जॾहिं टाइम आयो न हिकु घड़ी अॻिते न पोइते, हाणे तूं सबर कर, अलाह मां सवाब जी उमेद रख। इहा आहे माना तसली, ॾढु, या जेका सभु माना जंहिंखे चइजे त पंहिंजो ताज़ियत। असां वटि ईंदा सिंध में पहिरें जी वेही रहंदा, वेठा हूंदा कोई बसि बुण बुण पिया कंदा आहिनि, ख़बर पढ़ंदा छा आहिनि, उनखां पोइ हथु खणंदा, हथु खणी ईअं कंदा, वरी उथंदा। माना ईअं सम्झो त उहो जंहिंजो माण्हू मरी चुको आहे न, अहले मैयत पाण माना त मैयत थी वेंदो आहे, बेज़ार थी पवंदो आहे न। घणा दफ़ा उथे अञा वेंदो आहे, ॿियो अची वञो, वरी वेंदो आहे, वरी टियों अची वञो, हथु खणी खणी उथ वेह करे मिसकिन जा लाह निकिरी वेंदा आहिनि। तंहिंजे करे अवल त इहा हथु खणण जी का ज़रूरत बि कोन्हे, किथे अहादीस में साबित कोन्हे। अची उते वेह, उनखे आथत ॾे, ॾढु ॾे या दुआ पढ़े, बसि इहा ई माना उनजी ताज़ियत आहे। कुल वग़ैरह पढ़ण जो न क़बर ते सबूत आहे, न ताज़ियत जे वक़्तु सबूत आहे, किथे बि कोन्हे। इहे मौली साहिबान पंहिंजे तरफ़ां घड़ियूं आहिनि इहे शयूं। जेकॾहिं कोई चवे थो दलील आहे, असां मौजूदु आहियूं, असांखे दलील पेश करे, लेकिन किथे बि न आहे। ठीकु आहे। जज़ाकल्लाह ख़ैरा। साईं मां जी हिकिड़े सहाबी वसियत कई हुई, सिर्फ़ु हिकिड़े सहाबी खां, अलाह जे रसूल खां साबित कोन्हे। सैयदना अमर बिन आस रज़ी अल्लाह अन्हो, मुस्लिम शरीफ़ जी रिवायत आहे, उन इहो चयो हो त जॾहिं मूंखे दफ़न कयो वञे त एतिरी देरि जरा बीहजो जो गोश्त खे माना उठ खे ज़बह करे उनजो गोश्त विरायो वञे। लेकिन अलाह जे रसूल खां साबित कोन्हे, हिकिड़े सहाबी जो अमल आहे, वसियत आहे, ठीकु आहे, उनजी वसियत आहे। लेकिन आम तौर ते छा आहे, दफ़न करण खां पोइ उन लाइ दुआ घुरणी आहे। नबी साहब फरमायो त हाणे उन लाइ सुवाल कयो पियो वञे, हींअर युसालो, हींअर हुन खां अलान युसलो, हींअर हुन खां माना त सुवाल कयो पियो वञे, तव्हां अलाह खां उन साबित क़दमी लाइ दुआ घुरो। उन वक़्तु दुआ माण्हू घुरे, उनजो को टाइम मुक़ररु कोन्हे, 2 मिंट घुरे, 5 मिंट घुरे, उन खां पोइ रवानो थी वञे, बसि इहा ई आहे। लेकिन उन जे लाइ हू हिकिड़े साहिबी जी पंहिंजी वसियत हुई, उनजो पंहिंजो इज्तिहाद आहे, सभिनी लाइ हुजत कोन्हे। जी जी दोस्त आहिनि कुझु पाकिस्तान में जी दादा 5 भाउ जी जिन में हिकु वॾो भाउ ते अहिड़ा खे महिनत कई, वरी ॿिए भाउ खे काफ़ी टाइम खां पोइ पढ़ाई, छा की विरासत वारी शइ। विरासत आहे। विरासत हा 3 भाउर जेके हुया उहे बि हुन सां गॾु हुया, पीउ जी मिल्कियत कोन हुई, सवाइ 5 जहिड़े बस हुई। हाणे जेको आहे सो उन घर में माशाल्लाह ख़ुशहाली आहे, 2-3 चांहियूं आहिनि, कुझु ज़मीन पिया आहे 50 जहिड़े बि, त इहा कीअं विराइबी? जी विराइबी ॾिसो न, मिल्कियत विराइबी आहे जेका वालिद जी मिल्कियत हूंदी आहे। वालिद जी जेका मिल्कियत हूंदी आहे उन में माना औलाद वारिस थींदो आहे, पुट हुजनि, धीअरूं हुजनि। जेकॾहिं को माण्हू पाण कमाए थो, पंहिंजी माना महिनत सां पंहिंजी मिल्कियत ठाहे थो, उहा त उनजी पंहिंजी मिल्कियत आहे, ठीकु आहे न। वालिद जी जेका मिल्कियत आहे, गुज़ारे वियो त पुट खे धीअ जे मुक़ाबले में डबल मिलंदो, ज़ाल खे 8 हिसो मिलंदो, ठीकु आहे न। इहे त शरीयत सां मुक़ररु करे छॾिया आहिनि। बाक़ी जेकॾहिं को माण्हू पंहिंजी महिनत ऐं मशक़त सां जेकॾहिं का मिल्कियत ठाहे थो, उहो जॾहिं गुज़ारे वेंदो त उनजे औलाद में उहा विराइबी, उन सां हुनजो तालुक़ु ॿियनि जो कोन्हे, पीउ जी मिल्कियत सां तालुक़ु आहे। हिकिड़ी ॿी वज़ाहत मां इन मौज़ू ते कयां, छो त असां अक्सर ॾिसंदा आहियूं त
त खोड़ साथियुनि सां इहा ज़्यादती थी बि आहे त पहिरियों भाउ जेको पहिरियों ईंदो आहे त होॾां भींग सां ई करे ईंदो आहे जी जी माना भाइरनि जो या वालिद साहिब जो ढगी गाबो बनी ॿारहा खपाए हिते अची पहुचंदो आहे पोइ पहिरियां त गॾु आहियूं बरपिया ठहिया पोइ चए मूं ठाही आहे अल्लाह तो ठाही त आहे पर उहो ढोर उहो ढगा उहो गाबा उहो छेला खपाया अथई उहे कंहिंजा खपाया अथई सही इहो बि थोरो मसइलो आहे छो त इहे मसइला ते जेकर चवंदा इहे मसइला जॾहिं बि थियनि मुफ़्तिन जे अॻियां सॼी सूरत हाल रखे उहा पुछा कंदा कयूं माना इन मां हिकिड़ो वादे थियो त जेकॾहिं मूं जेका ॻाल्हि कई तूं पंहिंजी महिनत सां करे थो हा त पोइ उनजो पाण मालिक आहे जी। पर जेकॾहिं असल मिल्कियत पीउ खां अचे पई पीउ खां अचे त पोइ सही सिधी ॻाल्हि आहे हुनमें हू बि भाईवार थींदा भाईवार थींदा। पर जेकॾहिं हुन पंहिंजी मिल्कियत मां माना त मिल्कियत ठाही आहे महिनत करे पीउ सां हुनजो तालुक न आहे अलॻि त उनजी अलॻि जी हिते सऊदी वारा वालिद जी सिर्फ़ 5 जरीब ज़मीन हुई पोइ हू पाण आयो अकेलो हिते गुरबत मज़दूरी करे आयो मज़दूरी पर माना 5 एकड़ मौजूद त हुई न असल बुनियाद त आहे न जी जी उन में हिसो हा, वठंदा उन में हिसो वठंदा उन में सभु हिसा उन में सभु वठंदा, बाक़ी नी। अगरि हिन वाक़ई पंहिंजी मिल्कत ठाही हा। आहे उन्हनि भाइरनि जी का बि हिन माना जद्दोजहद में को हिसो कोन्हे सही, ऐं त हू पोइ अलॻि उन ख़ालिस थी हुनजे आयो, लाइ। पोइ हिन जी आहे पोइ हुननि जी बाक़ी मुख़्तसिर मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां दोस्तनि खे मां नसीहत बि कंदुसि ऐं थोरो हिनखे सम्झाईंदो त हीउ जेको दीन में असां इज़ाफ़ो कयो आहे न हीअ असां पंहिंजे लाइ पाण मुसीबत कई आहे जीअं साईं जन ॿुधायो आहे मैयत थिए थी ज़रे ज़रे बुक खणणु उथ वे यानी अलाह जे तरफ़ां हिननि खे सज़ा आहे कनकोशी छो जो सुनत तरीक़े खे छॾियो अथनि ऐं सुनत तरीक़े खां जॾहिं छॾियो जीअं साईं जन ॿुधायो त छा आहे सिर्फ़ु जेके जंहिं घर फौतगी थी उनखे आथत ॾियणो आहे उनखे दुआ करणी आहे ॻाल्हि ख़तमु असां जेके रस्मूं कयूं आहिनि न टिझा ॿारिया ख़तमा ऐं लॾो लाहे 3 ॾींहं वेहण हाणे हिन में ॿिन्ही पासे अज़ाब में पइजी विया आहिनि हिकिड़ा माइट जेके परे रहनि था उहे बि जेॾी महिल ॿुधंदा हुआ फलाणो तुंहिंजो माइट मरी वियो मौत पएसि हींअर ॾुकार में न किरायो ॾबाड़ो हींअर मरणो अथसि यानी बजाए दुआ हीअं पिटे छॾियूंसि ऐं जंहिं घर कज़ियो थियो उहो बि परेशान आहे हाणे जे मौत पए माइटनि खे लॾो लाहे वेहंदा हाणे 3 ॾींहं वाह छोरा वञ कर्ज़ु कर सेठ खे ॾिस फलाणे खे ॾचो शादी छा आहे सादगी सां शादी करिणो आहे ऐं लिला वलीमो करिणो आहे जेको तोखां पुॼे असां हीअ जेको रस्मूं विधियूं आहिनि न इन्हनि रस्मनि असांखे ज़लील करे छॾियो आहे शादी जो कार्ड वल्लाही मूं अखियुनि सां ॾिठो आहे ऐं थी सघे ॿियनि बि ॾिठो हुजे असां चई था ॾियूं ॿिया थी सघे न चवनि सुबुह जो उताक ते वेठा हूंदा आहियूं ॾिसंदो को मोटर साइकिल ते अचे थो कार्ड खयो थो अचे मौत भले कंहिंखे पियो आहे छा इहे रस्मूं आहिनि वल्लाही सादगी सां वलीमा कयो फी सबिल्ला माण्हुनि खे खारायो न टोक थींदी न परेशानी थींदी निकाह थियो खारायो आज़ादी हिकिड़ो ॿियो मसइलो मां दोस्तनि खे ॿुधायां ऐं इहे दोस्त ग़लति न सम्झनि छो त थी सघे कुझु हींअर अहिड़ा वेठा हुजनि दोस्त ख़ुशी को दोस्त ॿुधाए थो पंहिंजी का ख़ुशी मिसाल ऐं वल्लाही इन्हनि आदतनि जे करे हाणे खोड़ सारा दोस्त ख़ुशियूं लिकाइनि वेठा पाइनि मिसाल कंहिंखे पुटु थियो अदा फलाणे खे पुटु थियो न पुछंदुसि त भाई ॾेवाल ख़ैरियत सां थियो घर में थियो ऑपरेशन में थियो कीअं थियो कंहिं पैसे ॾोकड़ जी ज़रूरत न आहे अच्छा पुटु थियो साईं मिठाई कॾहिं बाबा अची लॻंदसि मिठाई हू अची फासंदो कंहिंखे खाराया उन खां पोइ 10 पुट ॼमसि इहो कंहिंखे ॿुधाए त मूंखे पुटु ॼाओ आहे कंहिंखे का ख़ुशी मिले कंहिं का शइ वरिती आहे ख़बर पइनि साईं मिठाई माण्हू बेज़ार थी विया आहिनि यानी असां वल्लाही यानी दोस्तियूं ईअं ख़तमु थी वियूं आहिनि हिकिड़ो तरीक़ो आहे यानी इन्हनि शयुनि खे ख़तमु कयो सुहिणियूं आदतूं पाण में रखो सुठो माहौल पंहिंजो ठाहियो यानी जो दोस्त ख़ुशि थिए त असां उनजी ख़ुशी खे ॾिसी ख़ुशि थियूं उनखे दुआऊं ॾियूं अलाह तुंहिंजे औलाद में बरकत विझे तुंहिंजी मिल्कत में बरकत विझे अहिड़े अंदाज़ सां असांखे करणु खपे सो अल्लाह ताला हिदायत ॾे सो चवण जो मक़सदु इहो आहे क़ुर ऐं सुनत खे वठंदासीं असांजो मरणो असांजो पढ़णो असांजूं ख़ुशियूं सभु सवलियूं थींदियूं क़ुर ऐं सुनत खां हटंदासीं सभु बुछड़ा थींदासीं ॾाढा कम ॿिया ॾुखिया थींदा अल्लाह ताला खां दुआ था कयूं त अल्लाह ताला असां सभिनीनि खे क़ुर ऐं सुनत ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए असां तमामु साथियुनि जा शुक्रगुज़ार आहियूं जेके अल्हम्दुलिल्लाह अॼु भरपूर नमूने सां शिरकत करे असांजी हौसला अफ़ज़ाई कयूं ऐं उहे दोस्त जेके असांखे लाइव ॾिसनि था असां उन्हनि जा बि शुक्रगुज़ार आहियूं उन्हनि खे गुज़ारिश आहे त हिन प्रोग्राम खे अॻिते ज़रूरु शेयर कनि त जीअं ही पैगाम ॿियनि ताईं पहुचे ऐं जेके दोस्त अॼु आया आहिनि उन्हनि खे चवंदासीं त रेगुलर ईंदा कयो 15 ॾींहं ईंदा कयो भला कम से कम महीने में हिकिड़े ॾींहुं ईंदा कयो यकीन कयो हीउ प्रोग्राम अहिड़ो प्रोग्राम अथव ॼण तव्हांजे लाइ चार्जिंग आहे
चार्जिंग आहे, हिते शामिलु थींदो मोटी वेंदो त कम से कम 24 कलाक तव्हांखे ख़ुशी महसूसु थींदी, दिलि दिमाग़ तव्हांजा इनशाला फ्रेश रहंदा। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असां सभिनीनि खे दुनिया या आख़िरत जूं कामयाबियूं अता फरमाए। साईं आख़िर में दुआ करायूं। दुआ साईं बुज़ुर्ग पंहिंजो साईं माशाअल्लाह। साईं हाफ़िज़ ख़लीफ़ो साहब। اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين آمين يا رب العالمين. ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار. ربنا ظلمنا أنفسنا وإن لم تغفر لنا وترحمنا لنكونن من الخاسرين. اللهم إنك عفو كريم تحب العفو فاعف عنا يا رحمن الدنيا والآخرة يا رحمن يا رحيم يا حي يا قيوم يا رب العالمين يا ذا الجلال والإكرام. اللهم اشف مرضانا ومرضى المسلمين. या अल्लाह दुआ था करो जेके बीमार मरीज़ आहिनि उनखे शफ़ा कामिल आजिल नसीब अता फरमाए। या अल्लाह जेके परेशान आहिनि उनजूं परेशानियूं दूर फरमाए। या अल्लाह जेके मुश्किलूं फाथियूं उनजूं मुश्किलूं आसान फरमाए। या अल्लाह जेके बे औलाद उनखे सालिह औलाद अता फरमाए। या अल्लाह जिन जो औलाद उनखे सालिह करे माउ पीउ जे लाइ जन्नत में वञण जो सबबु बनाए। या अल्लाह असां दुआ था घुरूं त जेके बेनमाज़ी आहिनि नमाज़ी बणिजी वञनि। अॼु जेकी असां हीअ पंहिंजो दर्स ॿुधो आहे डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ समूह साहिब जो उन ते अमल करण जी तौफ़ीक़ ॾे। या अल्लाह असां दुआ थो घुरूं त असां सभिनी जो ख़ात्मो ईमान ते थिए कलिमे ते थिए। या अल्लाह असां सभिनी खे क़बर जे अज़ाब खां बचाइजां, जहन्नम जे अज़ाब खां बचाइजां। या अल्लाह क़यामत जे ॾियारे असां सभिनी खे जन्नतुल फिरदौस नसीब कजां। वसल्लल्लाहु तआला अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन आमीन या रब्बल आलमीन।